दोस्तों, जे लतीफ़ साईं जी ॿोली, जी लतीफ़ साईं जी धरती, लतीफ़ साईं जे उन शेर सां वरी शुरू कंदासीं त महिरूम ई मरी विया, माहिर थी न हुआ, चिड़ी जीअं चुंबणी लॾियाऊं लुआ, हुबाब बि हुआ इन गादी विच। असां फ़लसफ़े जे इब्तिदाई कोर्स खे चेंज करे हाणे असां उनजो नालो रखियो फ़लसफ़े जो मुकमल कोर्स, ऐं उनजो ॿियो भाङो असां पेश करण लाइ तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। ऐं पोएं प्रोग्राम में तव्हां ॾिठो हूंदो सेशन में त असां क़दीम यूनानी फ़लसफ़े जेके प्री सोक्रेटिक फ़लसफ़ी हुआ उन्हनि ते असां डिस्कस कयो। राशिद दाऊद पोटो साहिबु असांजो स्पीकर हुयो, हाणे बि राशिद दाऊद पोटो साहिबु स्पीकर आहे, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। पोएं फ़लसफ़ियनि में असां थैलिस, एनेक्ज़िमैंडर एंड एनेक्ज़िमेंस खे डिस्कस कयो होसीं। ऐं हिन वक़्तु असां जंहिंखे अरबी में चवंदा आहिनि फेसागोरस, जंहिंखे असां उर्दू वारा पैथागोरस में चवनि था, उनखे डिस्कस कंदासीं। राशिद दाऊद पोटो साहिबु असांजो स्पीकर आहे। असांखे मुख्य तौर ते इहे शयूं ॾिसणियूं आहिनि त फ़लसफ़े जे क़दीम यूनानी ॾाहनि कहिड़े क़िस्म जूं शयूं कंट्रीब्यूट कयूं, कहिड़नि फ़िक्री, फ़नी या नज़रियाती तौर ते शयूं ॾिनियूं, जेके मैसेज ॾिना, जेके अॻिते हली करे ॿियनि ईंदड़ फ़लसफ़नि जे लाइ जेके मशले राह बणिया ऐं उन्हनि फ़लसफ़नि मां सिखी करे नवां फ़लसफ़ा, नवां साइंस, नयूं इजादूं उन्हनि तामीर कयूं। असां उन्हनि सभिनीनि शयुनि जे हवाले सां कोशिशि कयूं था उन्हनि कंटेम्प्रेरी हालतुनि सां बि थोरो रिलेट कयूं, पर मेन शइ असांजो इहो आहे, असां प्योर फ़लसफ़ो सम्झूं, उन्हनि जो इल्मनि में नज़रियाती तौर ते, फ़िक्री तौर ते कंट्रीब्यूशन खे सम्झूं, ऐं उन खां पोइ असां अॻिते हलूं। त राशिद दाऊद पोटो साहिब जो असां शुक्रगुज़ार आहियूं, हिकु दफ़ो वरी असां सां गॾु इन सॼे सेशन में असां सां मुकमल कोर्स में गॾु हूंदा, त जीअं सिंधी माण्हुनि खे हिकिड़ो फ़िक्री ऐं हिकिड़ो नज़रियाती तौर ते हिकिड़ो मैसेज मिली सघे, असां इल्मनि खे सुञाणे सघूं त कहिड़ा इल्मी सफ़र तइ करे असांजो समाज हिते पहुतो आहे, उनमें यूनानी फ़लसफ़नि खां वठी मौजूदा दौर जे फ़लसफ़नि ताईं कहिड़ा माण्हू पहुता आहिनि, असां उहे शयूं सिखंदासीं। राशिद साहिबु तव्हांखे वेलकम चऊं था। हाणे स्टेज तव्हां आहे। अकबर लगारी साहिब बि जॉइन करे चुको आहे, साईं असांखे ॿुधंदो, पोइ आख़िर में असां अकबर साहिब खे बि तकलीफ़ ॾींदासीं, उहो कुझु ॻाल्हाईंदो। अकबर साहिबु मोस्ट वेलकम तव्हांखे। भली महिरबानी साईं। राशिद साहिब खे दावत ॾियूं था, तूं ॻाल्हि स्टार्ट करे पोइ वरी पाण डिस्कशन में हलंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु जी राशिद महिरबानी। बिल्कुलु। हाणे गुज़िरियल दफ़े पाण जंहिं मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कईसीं पे उहो ग्रीक यूनानी फ़लसफ़ो, उनजो आगाटो दौर हो जंहिं ते पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पे, ऐं उनजे अंदरि 3 फ़लसफ़ियुनि जो ज़िक्र कयोसीं। उन 3 जेके फ़लसफ़ी हुआ उनजे अंदरि थैलीस हो, अनक्ज़िमैंडर हो ऐं अनक्ज़िमाइंस हो। थैलीस जो जेको सुवालु हो, उहो सुवालु इन शइ सां लॻापियल हो त हीअ समूरी काइनात छाजी ठहियल आहे। यानी जेका ही काइनात जॾहिं माण्हू उनखे ॾिसे थो ऐं अॼु खां 26, 27 साल 27 सदियूं अॻु में जॾहिं ॾिसण जी कोशिशि कंदो ऐं सम्झण जी कोशिशि कंदो त उहा असांखे दुनिया कीअं थी नज़र अचे, उहा छिड़ विछड़ हुई, जंहिंजे अंदरि इलाही का सुवाल हुआ जेके हल कोन थिया, बल्कि सुवाल पुछिया ई कोन विया हुआ। जेके सुवाल पोइ बाद में पुछिया विया। माण्हुनि हैरत मां हिन काइनात खे ॾिठो थिए, आसमान खे ॾिठो थिए, सिज खे ॾिठो थिए, चंड खे ॾिसो थिए, सितारनि खे ॾिठो थिए। उन जे अंदरि इन क़िस्म जो सुवाल जेको पहिरियों सुवाल आहे, हीअ समूरी काइनात ठहियल छाजी आहे, उहो सुवाल हो जेको सुवाल थैलीस पुछियो। ऐं इन सुवाल जे करे ई थैलीस खे दुनिया जो पहिरियों फ़लसफ़ी चयो थो वञे, या असीं चऊं त यूरोप जो पहिरियों फ़लसफ़ी असीं चई सघूं था, जेको यूरोप जो फ़लसफ़ो आहे, जेको अॼु सॼी दुनिया जे अंदरि वेस्टर्न फ़िलॉसफ़ी तौर ते उहो पढ़ायो थो वञे, उनजो उहो पहिरियों फ़लसफ़ी असांखे नज़र अचे थो। जेकॾहिं उहो सुवाल न पुछे हा त हू तॾहिं बि दुनिया यूनान जे 7 ॾाहनि जे अंदरि काउंट थिया, जंहिंमें पेरिकल थिए थो। उनजो सुवाल इहो हो त समूरी काइनात ठहियल छाजी आहे, उनजो जवाबु ॾिनो त पाणी आहे। ॿियो फ़लसफ़ी जेको हुनजो ॻोठाई हो, थोरो हुन खां उमिरि में नंढो हो, अनाक्ज़िमैंडर जेको हो, हुन जॾहिं पुछियो वियो त उन जेका आहे त उन साॻे सुवाल जो जवाबु अॻिते वधाईंदे ॻाल्हि कई त हीअ समूरी काइनात बाउंडलेस जी ठहियल आहे, अपयूरॉन जी ठहियल आहे, लामहदूदियत जी ठहियल आहे। यानी अहिड़ो अंसर जंहिंजूं ख़ासियतूं लामहदूद आहिनि, जंहिंजे अंदरि ख़ासियतूं बेइंतिहा आहिनि, उन्हनि मां ठहियल आहे। ऐं पोइ उहे मुख़्तलिफ़ ख़ासियतूं अॻियां ईंदे पंहिंजो रूप वठनि थियूं, उनखे हुन जेको चयो। ऐं जॾहिं अनाक्ज़िमेंस खे अचूं था त उन इहा ॻाल्हि कई त हीअ समूरी जेका काइनात आहे, उहा काइनात कोहीड़े मां ठहियल आहे।
हुन जेको बुनियादी अंसर आहे उहो कोहीड़ो आहे, जंहिंखे हवा बि चवनि था, त उहा हवा जेका आहे उनखे उन काउंट कयो। तंहिंजे करे इहे 3 फ़लसफ़ी हुआ जिन ते पाण अॻु में ज़िक्र करे चुकासीं। उनखां पोइ अॼु जंहिं फ़लसफ़े जो पाण ज़िक्र कयूं पिया उहो पाइथागोरस आहे। पाइथागोरस जो तमामु घणो अहम किरदारु आहे। जेसि ताईं पाइथागोरस खे नथो सम्झिजे तेसि ताईं शायदि असां अफ़लातून खे सम्झी न सघंदासीं। न फ़क़ति इहो, पर उनजो जॉमेट्री जे अंदरि तमामु वॾो किरदारु आहे। उहो असांखे जॉमेट्री जे अंदरि पढ़ायो थो वञे, मैथमेटिक्स जे अंदरि उनखे पढ़ायो थो वञे, उनजो इलाही ॿियनि शयुनि सां किरदारु जेको आहे। तंहिंजे करे पाइथागोरस जी जेका शख़्सियत आहे उहा घण तरफ़ी शख़्सियत आहे ऐं मुबहम पिणु आहे। पाइथागोरस जो जेको जनमु आहे उहो जनमु जेको माइलिथस हो, माइलिथस जिते ख़ुदि 3 फ़लसफ़ी पैदा थिया, थेनिस, एनाक्सिमेंदर ऐं एनाक्सिमाइंस, उहो बि वापारी हिकिड़ो शहर हो। ऐं ही उनखां 27 किलोमीटर परते ऐं उत्तर जे तरफ़ ऐं ओलह जे तरफ़ हिकिड़ो ॿेटो सैमस ही उते पैदा थियो। ऐं उन सां गॾु सैमस ख़ुदि हिकिड़ो वापारी शहर हो जिते शयूं एशिया खां ईंदियूं हुयूं ऐं उनखां पोइ हू अॻियां उनखे यूरोप जे तरफ़, जंहिंखे फ्रांस खे गाल चवंदा हुआ, उन जे तरफ़ मोकिले छॾींदा हुआ। ऐं जेका सुजाॻी आहे यूरोप जे उन दौर खे छा चयो वेंदो हो ऐं जर्मन्स खे छा चयो वेंदो हो, उन जे बारे में तमामु घणो पोइ जॾहिं असां अफ़लातून खे पढ़ूं था तॾहिं असांजे साम्हूं उहे शयूं अचनि थियूं त अॼु जेके तरक़ीअ जा मर्कज़ नज़र अचनि था, पर अॼु जॾहिं असीं 25 सदियूं अॻु में ॻाल्हि ॿोल कयूं पिया तॾहिं उहे तरक़ीअ जा मर्कज़ न हुआ। तरक़ीअ जा मर्कज़ एशिया हो, उन जे अंदरि बि हिंदुस्तान हो, इराक हो ऐं असांखे मिस्र नज़र अचे थो। ऐं जॾहिं उन्हनि इलाइक़नि खे बारबर चयो वेंदो हो, वैशी चयो वेंदो हो, जंहिंजे इहे इलाइक़ा उन में काउंट थींदा। तंहिंजे करे इते जेके बि शयूं ईंदियूं हुयूं वापार जे हिसाब सां उहो उन्हनि खे मथे जेके से मोकिलींदा हुआ। हिते 527 जे अंदरि हिन जी 572 जे अंदरि पाइथागोरस जो जनमु थियो। ऐं पाइथागोरस सां इन सैमस ॿेट सां हिकिड़ी शइ ॿी लाॻापियल आहे जेका इंतहाई अहम आहे, जंहिंजो ज़िक्र हेरोडोटस कयो आहे। ऐं उहो साॻी पीरियड आहे जंहिंजे जेको पाइथागोरस जी ज़िंदगीअ सां लाॻापियल आहे। ऐं पाइथागोरस खे पंहिंजो अबाणो ॿेट छॾिणो पियो ऐं कंहिं ॿिए पासे वियो। उहो पोलीक्रेट जो ज़िक्र आहे। पोलीक्रेट जे बारे में फ़न जे हवाले सां ऐं अदब जे हवाले सां बि उनजो ज़िक्र अचे थो त हुन उते के थिएटर बि ठाराया, फ़न खे हुन फ़रोग़ बि ॾिनो, उनखे अॻिते बि वधायो। पर पोलीक्रेट हिकिड़ो कज़ाक हो, समुंड जे ॿेड़ा लुटींदड़ हो, उन अची कब्ज़ो कयो पोलीक्रेट ते। ऐं उन जी तक़रीर ॾाढी दिलचस्प तक़रीर आहे जेका हेरोडोटस पंहिंजे किताब हिस्ट्री जे अंदरि ॾिनी आहे। उन जे अंदरि जेको उन्हनि जो ज़िक्र कयो आहे उहो ॾाढो दिलचस्प आहे, जेको ख़ुदि असांखे उन सॼी शइ खे सम्झण में ॾाढी मददगार थिए थो। हेरोडोटस जॾहिं पहिरीं तक़रीर कई वेठे, पोलीक्रेट जॾहिं पहिरीं तक़रीर कई वेठे त उन पहिरीं तक़रीर जे अंदरि हुनजो जेको ज़िक्र हो उहो ज़िक्र इहो हो त आउं ताक़तवर आहियां तव्हां सभिनी खां, ऐं तव्हां ॾिसो त मूं जेको आहे इन सॼे ॿेट ते कब्ज़ो करे वरितो आहे, आउं तव्हांजो हुकुमरान आहियां। ऐं आउं हुकुमरान तव्हांजो इन करे थी वियो आहियां छाकाणि जो आउं ताक़तवर आहियां, पर ताक़तूं मूंखे किथां आयूं आहिनि? उहे ताक़तूं मूंखे यूनान जे देवताउनि ॾिनियूं आहिनि। ऐं आउं जेको पुटु आहियां उहो हेरोडोटस जो पुटु आहियां। हेरोडोटस जोधो जवान ऐं उते जो हुननि जो देवता हो, जीअं आउं उनजो पुटु आहियां। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था मूंसां मुक़ाबिलो करिणो आहे त बिल्कुलु भले तव्हां मूंसां मुक़ाबिलो कयो, पर मूंसां मुक़ाबले जो मतिलबु हूंदो ओलंपिक्स ते रहंदड़ जेके देवता आहिनि उन्हनि खे नाराज़ करणु। इहा उहा साॻी नफ़्सियाती जंग आहे। रुगो जिस्मानी तौर ते जंग कांथे विढ़ी वई, पर उन जे मथां जेको वार कयो थियो वियो उहो वार कहिड़ो हो? उहो नफ़्सियाती वार हो। उहो नफ़्सियाती वार करे उनखे ॿुधायो वियो हिकु इंसान खां त इंसान पुॼी सघे थो, विढ़ी सघे थो, पर जेके ओलंपिक्स ते देवता वेठा हुजनि, ज़्यूस वेठो हुजे, उन सां केरु मुक़ाबिलो कंदो? ॿियनि सां केरु मुक़ाबिलो कंदो? तंहिंजे करे उते जेका आहे इन नमूने सां उहा कई ऐं उन ॾाढो क़त्लेआम कयो, उते माण्हुनि खे मारायो। इहा उन जी कहाणी जेका असांखे नज़र अचे थी। उनखां पोइ जॾहिं असीं ॿियनि जो हुनजो ज़िक्र कयूं था त पाइथागोरस जे इल्मी हवाले सां जेके शयूं अचनि थियूं असां वटि, उहे ही आहिनि
त पैथागोरस इलाही अहिड़ियूं शयूं चयूं आहिनि जेके माण्हू खे मुंझाए विझनि थियूं। पैथागोरस जो ज़िक्र पैथागोरियन सोसाइटी सां थिए थो ऐं कुझु लेखकनि इन क़िस्म जी बि ॻाल्हि कई आहे, तहक़ीक़ कंदड़नि कई आहे त असांजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे त असीं इहा ॻाल्हि पैथागोरस सां लाॻापे में आणियूं या उन जे सोसाइटी जे मेंबर सां लाॻापे में आणियूं। उन जी सोसाइटी ॻुझी सोसाइटी हूंदी हुई, उन जे अंदरि नाला तब्दील कया वेंदा हुआ ऐं गॾोगॾु उन जा कुझु ज़ाब्ता ऐं उसूल बि हूंदा हुआ। उन्हनि ज़ाब्तनि ऐं उसूलनि ते उहे असांखे शयूं नज़र ईंदियूं हुयूं। तंहिंजे करे उहा जेका पैथागोरन सोसाइटी जेका नज़र अचे थी, उन जे अंदरि जेके असांखे उन जा मुख़्तलिफ़ सोण नज़र अचनि था, उनजो बि आउं ज़िक्र कंदुसि त उहे सोण कहिड़ा कहिड़ा जेके सो आहे जिन जे अंदरि उनजो ज़िक्र थियो थिए त उन जी शइ असांखे ॾाढी मुंझाए थी विधे त आया हिकिड़े पासे उनजो जामेट्री ते कमु करणु, फ़लसफ़े ते कमु करणु ऐं गॾोगॾु हिन समूरी काइनात जो नक्शो चिटणु, उहो मॉडल ॾियणु, मौसीक़ीअ ते कमु करणु ऐं गॾोगॾु हिन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे छो जेके शयूं, छाकाणि जो असां जॾहिं शयुनि खे सम्झूं था त तारीख़ जे अंदरि उहे शयूं तमामु गॾियल रहियूं आहिनि ऐं जॾहिं माण्हुनि खे शयूं सम्झ में नथे आयूं तॾहिं उन्हनि खां बि मददूं वरितियूं आहिनि। त तंहिंजे करे इन शइ खे असीं उन सां लिंक कंदासीं तॾहिं ख़बर पवंदी। पोइ असांखे उहो जेको सैमस ॿेट आहे उन खां उहो ॿिए पासे लॾे वञे थो ऐं इटली में अची रहे थो ऐं इटलीअ जे अंदरि जेको हिकिड़ो ॿेट आहे क्रोटोन शहर आहे, उन क्रोटोन शहर जे अंदरि रहे थो ऐं आख़िर में मैग्ना ग्रेशा जे अंदरि हलियो थो वञे। टिनि हंधनि ते उनजी रिहाइश जे बारे में ॿुधायो थो वञे ऐं गॾोगॾु हिकिड़ो अहम सुवालु थिए थो त जॾहिं असां यूनान खे पढ़ूं था त असीं अथीन्स खे पढ़ूं था ऐं अथीन्स जूं तमामु घणियूं तारीफ़ूं ॿुधूं था ऐं अथीन्स खे रोमटिसाइज़ कयूं था त अथीन्स कहिड़े क़िस्म जो हो ऐं उते जंहिं क़िस्म जूं शयूं असांखे मिलनि थियूं, जंहिं क़िस्म जा मुजसमा असांखे मिलनि था त असीं सम्झूं था। पर कुझु असीं जॾहिं कोशिशि कंदासीं पैथागोरस ऐं ॿियनि खे सम्झण जी त पोइ पैथागोरस छो कोन अथीन्स वियो ऐं उहो छो इटली हलियो वियो। उहे जॾहिं पेरा असांजा वेंदा त उहे कुझु पेरा असांजा पोइ ते वञनि था जेके पोइ ते असांजा 11वीं सदीअ जे अंदरि हलिया था वञनि। जेसिताईं 11वीं क़बल मसीह खे असीं सम्झंदासीं तॾहिं, छाकाणि जो जॾहिं माण्हू ॼामशोरे में वेठो हुजे ऐं ॼामशोरे खां पोइ माण्हू वटि ऑप्शन हुजे कंहिं सबब जे करे ॿिए पासे वञण जे लाइ त उन वटि सबबु हुजे हैदराबाद बि वेझो हुजे, कराची बि वेझी हुजे, पर उहो कराची ऐं हैदराबाद खे छॾे नंगर पार्क हलियो वञे त छो थो हलियो वञे, छाजे करे हलियो थो वञे ऐं इल्म सां प्यारु रखंदड़ आहे, चाह रखंदड़ आहे। इहा ॻाल्हि ॿोल जॾहिं असीं कयूं था त पोइ असांखे फिनोशा नेशन जे तरफ़ अचूं था ऐं फिनोशा जेका नेशन हुई उन अंग्रेज़ी ज़ुबान खे कॉन्सोनेंट ॾिना वावल्स खे छॾे करे। 21 जेके अखर आहिनि अंग्रेज़ी जा 26 अखर आहिनि, उन्हनि मां 21 जेके अखर आहिनि उहे चया था वञनि त उहो फिनोशियन्स नेशंस जेके छॾिना। तंहिंजे करे उहे उते जॾहिं ज़ुल्म ऐं ॾाढ वधियो त उहे बजाए यूनान जे वञण जे उहे इटली ऐं सिसली जे तरफ़ हलिया विया हलिया। तंहिंजे करे उहा सिक ऐं छिक हुनखे महसूसु थी त आउं जेकॾहिं हितां खां वञा त उन तरफ़ हलियो वञा हलियो त उन जा हिकिड़ा जेके सबब आहिनि उहे इहे सबब थी सघनि था। ही उन पासे जेको वियो तइलीम जे हवाले सां जेके ॻाल्हियूं ॿोलियूं अचनि थियूं उन जूं उहे इहे आहिनि त हीउ इराक़ आयो हो ऐं उन इराक़ जे अंदरि हिन इल्म आकाश ऐं ॿिया इल्म सिखण जी कोशिशि कई हुई, उनजो ज़िक्र अचे थो। हिंदुस्तान जे बारे में ॾाढी कंजूसी कई थी वञे इलाही लेखकनि जे तरफ़ां त को उन जी ॻाल्हि कई वञे त को हीउ कॾहिं हिंदुस्तान बि आयो हो ऐं सवाइ हिकिड़े लेखक जे आउं सम्झां थो त उहो लेखक आहे विल्ड्योरांट आहे, उन इहा ॻाल्हि कई आहे त प्रोबेबली ही हिंदुस्तान बि आयो हो ऐं उनजो बर्टन रसल का बि उन क़िस्म जी ॻाल्हि जेका असां नथो करे। ऐं आउं हिंदुस्तान जो छो थो ज़िक्र कयां, छाकाणि जो असां इंडस सिविलाइज़ेशन सां तालुक़ु रखूं था इन जे करे न, पर हुन जे नज़रिए खे जॾहिं असीं बहस में आणींदासीं त अलाही का असीं मसइला तॾहिं ई सुलझाए सघंदासीं, सम्झी सघंदासीं जॾहिं असीं हुनजो तालुक़ु ॻोल्हे सघूं त उहा शइ किथां खां आई। शयूं ओचितो पाण मुरादो पंहिंजे ज़हननि जे अंदरि नथियूं पैदा थियनि, उन्हनि जा तालुक़ु थियनि था ज़मीन सां, तालुक़ु थियनि था इलाइक़नि सां, तालुक़ु थियनि था वक़्त सां, तालुक़ु उन जा थियनि था। जेसिताईं असीं उन्हनि खे उन खां छिनी धार करे छॾींदासीं त असांखे उहे शयूं सम्झ में न ईंदियूं। तंहिंजे करे जॾहिं पैथागोरस जो असीं ज़िक्र कयूं था त उनजे हिंदुस्तान वारे पासे खे असीं वरी उनजे नज़रिए जे अंदरि ॾिसण जी कोशिशि कंदासीं त कहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि जेके असांखे उते जेके से नज़र आयूं। तंहिंजे करे हिकिड़ी शइ इहा आहे जेका पैथागोरस जी ज़िंदगीअ सां लाॻापियल आहे। पैथागोरस जामेट्री ते तमामु घणो जेको सो कमु कयो
पैथागोरस जो जेको सोसाइटी ते फ़लसफ़े ते अचण खां पहिरीं आउं कोशिशि कंदुसि त उन जी सोसाइटी खे टच कयां त असां उन जी सोसाइटी खे सम्झी सघूं। खोड़ सारा अहिड़ा किताब तव्हां सीक्रेट सोसाइटीज़ जी ॻाल्हि कनि था अॼुकल्ह तव्हांखे, ऐं उहा सीक्रेट सोसाइटीज़ जो तहलिक हींअर जो न आहे, उहो तमामु घणो पुराणो आहे ऐं उहो पैथागोरन सोसाइटी सां बि हो। ऐं पैथागोरन हिकिड़ी सोसाइटी जेके शयूं हूंदियूं हुयूं उन जे अंदरि पंहिंजो नालो तब्दील करणो पवंदो हो, पंहिंजो नाले खे तब्दील करे ऐं पंहिंजो नालो को ॿियो रखिणो पवंदो हो, उहो पैथागोरन। ऐं पैथागोरन सोसाइटी जा कुझु शयूं हुयूं जिन ते हुननि जेको हिकिड़ो इख़लाक़ी प्रोग्राम चइजे उहो बि हुननि जोड़ियो हो। उन जे अंदरि हुननि कुझु सवण तय कया हुआ त ही सवण आहिनि जेके असांखे हिन शइ ते लागू करणु घुरिजनि, जेके जॾहिं असांजी हुन हिस्ट्री जे अंदरि ॾिसी जॾहिं हुनखे ज़िक्र कयूं था त पोइ असांखे ॾाढो उन जे बारे में थिए थो ऐं कॾहिं कॾहिं असीं उनखे सम्झूं था त इहे शयूं ख़ुदि पैथागोरस जे ॿियनि इलाही कनि शयुनि जे मथां पाछो विझी थियूं छॾीनि। ऐं उनजो आउं ज़िक्र करणु ज़रूरी थो सम्झां त दाल न खाओ, किरियल शइ न खणो, मानीअ खे विचा न जेको सो छिनो, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं, पंहिंजो हंध खे वेड़े छॾियो, इन क़िस्म जा उहे उसूल हुआ जेके हुननि कया हुआ, जेके शायदि हुन पंहिंजी पैथागोरन सोसाइटी जे हवाले सां जेके कया हुआ। उन पैथागोरन सोसाइटी जो असर सूख इन क़िस्म जो हो जो उन जे बारे में माण्हुनि इहो महसूसु करणु शुरू कयो त शायदि ही वरी अची हुकूमतूं हासिलु कंदा, तंहिंजे करे उन पैथागोरस सोसाइटी जे लाइ इन क़िस्म जा कया विया त उन्हनि खे उन उते ख़तमु जेको सो कयो वञे। ऐं पोइ उते जेका आहे क्रोटोन जे अंदरि उन पैथागोरन सोसाइटीज़ जा जेके अॾा हुआ उन्हनि खे साड़ियो वियो। जीअं हिते असां वटि थींदो आहे, सरकार जा जेका असां सिक्योरिटी फोर्सिस खे कावड़ लॻाईंदी आहे त ग़रीब जे घरनि ते वेंदी आहे, बिल्डोज़र खणी वेंदी आहे, उनजे अजनि खे ॾाए छॾींदी आहे। जॾहिं उनखे ख़तरो महसूसु थींदो आहे तीअं हुननि बि जेको आहे उन्हनि करे छॾियो, पर उनखां पोइ बि तक़रीबन 2 सदियुनि ताईं हुनजो असर सूख जेको असांखे मिले थो ऐं उनजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन असांखे उते जेको सो मिले थो। ऐं ॿिए पैथागोरन सोसाइटी छाजे लाइ जेका ठही हुई, उन्हनि जो कमु हो त फ़िक्र, फ़लसफ़े, साइंस, मैथामेटिक्स इन्हनि ते वेही जेका असां कमु कजे। जेकॾहिं का सोसाइटी असीं हिस्ट्री जे अंदरि ॻोल्हा करण जी कोशिशि कयूं जंहिंजो मक़सदु फ़क़ति इल्मु हासिलु करणु हुजे, इल्मी शयुनि खे ॻोल्हणु हुजे ऐं जेको हुनजो बुनियादी हुजे, फ़क़ति जेकॾहिं न बि खणी असीं चऊं बुनियादी हुजे त पोइ असांखे उन जे अंदरि पैथागोरन सोसाइटी जो तमामु वॾो अहम किरदारु नज़र अचे थो, जेको पैथागोरन सोसाइटी जो हो उहो असांखे उन में नज़र अचे थो। त पैथागोरन सोसाइटी जे अंदरि जेके शयूं हुयूं उन जे अंदरि हिकिड़ी शइ ॿी हुई जेका पैथागोरियंस मञींदा हुआ या पैथागोरस मञींदा हुआ। उहे ही सम्झंदा हुआ त ही जेको रूह आहे इहो हिकिड़े जिस्म मां ॿिए जिस्म में वञे थो ऐं नतीजे में हिननि में गोश्त खाइण जी मनाही हुई त को बि गोश्त जेको आहे उहो नाहे खाइणो। ऐं उनजे पुठियां हुनजो मंतक कहिड़ो हो, उनजो मंतक इहो हो त जंहिं गोश्त खे असीं खाऊं था इन जे अंदरि इहो रूह कंहिं ॿिए जो आहे ऐं उनखे हिकिड़ो सॉफिट्स हो, उन वॾा भोग ऐं चर्चा करे बि इहा ॻाल्हि कई आहे त पैथागोरस जे लाइ त कंहिंखे जेको आहे उहो कयो पिए, कंहिं कुते खे पियो कुटियो त हुन अची हुनखे रोकियो ऐं रोके हुनखे चयईं त महिरबानी करे हिन कुते खे न कुट, हिन जूं जेके दाहूं ऐं कुकूं आहिनि उन में जंहिंखे तूं कुटी पियो तुंहिंजे ॾाॾे जूं दाहूं ऐं कुकूं मिलनि थियूं। त उहो हिकिड़ो भोग ऐं चर्चा बि हिन जे थ्यूरीस जेके से कया विया जेके असांखे मिलनि था सोफिस्टाइन जे अंदरि मिलनि था, सोफिस्टाइन कया जंहिंजो दौरु पाण पोइ बाद में ज़िक्र कंदासीं, त उन्हनि जा उहे ज़िक्र मिलनि था। हाणे अवागून जो जेको तसवर आहे, ट्रांसमाइग्रेशन ऑफ द सोल, यानी ज़िंदगी जेका आहे उहा सोल हिकिड़ी जॻह तां थी करे ॿी जॻह ते वञे थो, इहो असांखे यूनान जे अंदरि नथो नज़र अचे। इन क़िस्म जो तसवर रूह जे बारे में जेके मुख़्तलिफ़ तसवर मौजूदु हुआ उन जे अंदरि यूनाननि वटि इन क़िस्म जो तसवर असांखे कोन थो मिले। अॼु बि जेकॾहिं तव्हां इमॉर्टिलिटी ऑफ सोल यानी रूह जी ताहयात हुजण जी जेका ॻाल्हि आहे, लाफ़ानी हुजण जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त पोइ उन जे अंदरि घणे क़दुरु तव्हांखे उन जूं जेके सोर्सिस मिलंदियूं, उन जी जेके रूट्स मिलंदियूं, उहे रूट्स प्लेटो जे अंदरि मिलंदियूं ऐं या उहे असांखे पैथागोरस जे अंदरि मिलंदियूं। ख़ुशूसन प्लेटो खे घणो फोकस कयो वियो आहे ऐं पैथागोरस जे कुझु शयुनि खे थोरो डिफिकल्ट हुजण जे करे उनखे एतिरी अहमियत जेका असां कान जेका असां मिली आहे, पर जेकॾहिं आउं चवां त उन जो जेको रूट्स आहिनि उहे असांखे पैथागोरस सतह ताईं जेके से मिलनि थियूं। हिते जेकॾहिं असीं उन्हनि जे आस
पास जे अंदरि ॾिसंदासीं त असांखे रूह जे बारे में मुख़्तलिफ़ शयूं जेके से नज़र अचनि थियूं। अॼु असीं जिन शइ जे बारे में सोचूं था ऐं सम्झूं था, असां सम्झूं था त कि शायदि इहे तस्वर हमेशह ईअं हुआ, ईअं हमेशह ईअं कोन्हनि। ऐं असीं सम्झूं था त जंहिं शइ खे असीं था सम्झूं, जंहिंखे साईं अकबर लेगारी साहब सम्झे थो, डॉक्टर मुबारक साहब जेको सो सम्झे थो, ॿिया दोस्त ऐं साथी जेके से सम्झनि था त को तस्वर ईअं आहिनि, ईअं तस्वर सॼी दुनिया जे अंदरि अॼु बि मौजूदु जेके से कोन्हनि ऐं उन वक़्त ते बि मौजूदु कोन हुआ। मिस्र जे अंदरि रूह पाताल जे अंदरि वेंदो हो, जेकॾहिं को माण्हू मरी वियो त उहो रूह पाताल जे अंदरि वेंदो हो, धरतीअ जे तह जे अंदरि हलियो वेंदो हो, ऐं उन खां पोइ उते पंहिंजा हिसाब किताब ॾियण खां पोइ जॾहिं उहो पंहिंजा ॾोह बख़्शाए वठंदो त पोइ वरी वापसि ईंदो हो, ऐं उहो वापसि अची करे कंहिं न कंहिं जेको आहे पंहिंजे साॻे जिस्म जी ॻोल्हा कंदो हो। जेकॾहिं उनखे पंहिंजो जिस्म नथो मिले त उहो रूह भटकंदो ई रहंदो हो, जंहिं उन सॼे तस्वर खे असीं ममीफिकेशन खे सम्झी सघूं था। त जेका मिस्र जे अंदरि असांखे ममीफिकेशन नज़र अचे थी, उहो लाशनि खे महफ़ूज़ करणु जेको नज़र अचे थो, उन जे पुठियां उन जो तस्वर कहिड़ा हुआ। उन जा तस्वर हुआ त रूह पाताल में वेंदो, हाणे वापसि ईंदो, उनखे जिस्म खपे थो, उहो जिस्म उनखे न मिलंदो त भटकंदो रहंदो, तंहिंजे करे जिस्म खे महफ़ूज़ कजे ऐं पोइ वरी वापसि हुनजे अंदरि अची रूह पवंदो। माण्हू हुआ उन्हनि अक़ीदनि खे ऐं ॿियनि खे मिलंदा, पर उते बि असांखे ट्रांसमाइग्रेशन ऑफ द सोल जो तस्वर जेको नथो मिले, त रूह को वरी ॿिए जानवर जे अंदरि वञे थो ॿिए। इहो जेको असांखे तस्वर मिले थो उहो हिंदुस्तान जे अंदरि मिले थो। हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ो जेको रूह आहे उहो 84 लखनि जे जनम फेरे जे अंदरि फिरंदो जेको सो रहे थो। असां रोज़ सुम्हूं था त पंहिंजा गुनाह ऐं पाप यादि कयूं था ऐं चऊं था त हिकिड़े ॾींहुं जेको आहे उहो मरी वेंदासीं, हलिया पोइ अलाए कहिड़ा हिसाब किताब थींदा, कहिड़ा अज़ाब हूंदा जिन मां गुज़रंदासीं। असांजी त ज़िंदगी हिकिड़ी आहे जंहिंजे अंदरि उन खां पोइ डे ऑफ द जजमेंट आहे, हिसाब किताब जो ॾींहुं आहे जेको थियणो आहे। पर पाण तसवर कयूं त जेकॾहिं असांखे उन 84 लखनि जनमनि जो फेरो हुजे ऐं जंहिंजे अंदरि जेके पाप कयूं, उहे जेके शयूं पसंदि न अचनि, उन्हनि जे करे पोइ असांखे को न को वरी ॿियो जानवर थियणो पवे, वरी असांखे अञा उन खां पोइ ऐं कंहिं ॿिए वधीक जानवर में थियण जो पवे, ऐं उहो जनम चकर फिरंदो 84 लख हुजे त माण्हू ज़हनी तौर ते हिकिड़ी कहिड़ी कैफ़ियत ऐं कहिड़े अज़ाब जे अंदरि हूंदो। तीअं उहो पाइथागोरस वारनि वटि 84 लख जो त कोन हो, पर हुननि चयो त इहो जेको जनम चक्कर आहे इहो फिरंदो रहे थो हिकिड़े खां वरी कॾहिं उहो कुकड़ जे हलियो वियो अंदरि, कॾहिं उहो कुतो थी वियो, कॾहिं गॾो थी वियो हलियो, कॾहिं कहिड़े जानवर जी जेका शिकिल वरितईं, कॾहिं पखी जेको सो थी वियो हलियो। उहो मुख़्तलिफ़ रूप्स वठंदो ई रहे थो जेको ट्रांसमाइक। पर हुननि हिकिड़ी शइ ॿी चई, उहा इहा त अञा जनम चक्कर मां कीअं थो निकिरी सघिजे। उनजो हो त इहो जनम चक्कर आहे, उन मां असीं तॾहिं ई निकिरी सघूं था जॾहिं असां पंहिंजे पाण खे इल्म खे हासिल करण जे लाइ वक़फ़ कयूं, मैथमेटिक्स ते कमु करण जे लाइ वक़फ़ कयूं, जॉमेट्री ते कमु करण जे लाइ वक़फ़ कयूं, फ़लसफ़े जहिड़नि मौज़ुनि ते कमु करण जे लाइ वक़फ़ जेको सो कयूं। उन शइ सां असांखे जेको सो तहलीक जेका सा नज़र अचे थी। ॿी पाइथागोरस जी ॿी ॻाल्हि जेका इंतिहाई अहम आहे त हिनखे जॾहिं चयो वियो त तूं ॾाहो आहीं, त हिन चयो आउं ॾाहो न आहियां। आमतौर ते त असां केरु ॾाहो चए त चवंदासीं त बाबा असीं ज़बरदस्त फस्ट क्लास, असांखे छो न ॾाहो तव्हां चओ। हिनखे चयो तव्हां ॾाहो चईंदा, आउं ॾाहो न आहियां, आउं ॾाहप सां प्यारु कंदड़ आहियां। आई एम अ फिलोसोफर। यानी फ़लसफ़े लफ़्ज़ जी शुरूआत असांखे पाइथागोरस खां मिले थी, जंहिंखे इहा ख़बर हुई त आउं ॾाहप सां प्यारु कंदड़ आहियां, पर ॾाहो न आहियां, ॾाहप जो छेद न आहे, छेड़ो न आहे। जेकॾहिं छेद ऐं छेड़ो हुजे हा ऐं चवे हा त बाबा मिल्कियत सॼी मूं वटि क़ाबू आहे, त पोइ चवे हा त आउं मालदार आहियां, दौलतमंद आहियां। पर हिन जेका ॻाल्हि कहिड़ी कई, हिन चयो त न, आउं प्यारु कंदड़ आहियां, ॾाहप सां प्यारु कंदड़ आहियां। तंहिंजे करे फिलो एंड द सोफिया जंहिं लफ़्ज़ जी जेका असां, सोफिया मीन्स विज़डम, फिलो मीन्स प्यारु, आउं ॾाहप सां प्यारु कंदड़ आहियां। इहा शइ असांखे नज़र अचे थी। त हुन चयो त असीं पंहिंजे कीअं करे सघूं था, असां साइंस ते, फ़िक्र ते, फ़लसफ़े ते कमु करण जे ज़रिए सां पंहिंजे पाण खे आज़ादु करे सघूं था। उहा जेका ॻाल्हि हुई उहा पाइथागोरस जी नज़र अचे थी। आउं सम्झां थो त हुन हिकिड़ी उहा शइ रुॻो उन सां लाॻापियल कान हुई, उन जो तहलीक उन शइ सां हुई त हिन समूरी काइनात जे अंदरि रूह गॾियल आहे, रूह हिकिड़ो आहे। उहो हिकिड़ो जेको रूह आहे इन सॼी शइ खे हरकत ॾिए थो, हिन सॼी शइ खे हलाए थो, उहो हिकिड़ो रूह आहे, जंहिंखे हुन नालो कोन थो ॾिनो। हुन जे अंदरि हुन जी तशख़ीस कान थी कई त हीउ छा आहे,
जेको यूनान जे अंदरि जेके तस्वर मौजूदु हुआ उन जे अंदरि इन क़िस्म जी शइ इन सतह ते सम्झण वारी जेका शइ आहे उहा असांखे नज़र नथी अचे। जेकॾहिं असीं यूनान जी मिथोलॉजीज़ खे ॾिसंदासीं त उन जे ख़ुदानि जा पावर ॾाढा महदूद आहिनि, विरायल आहिनि, ऐं ख़ुदा पाण में विढ़ंदा रहनि था ऐं पंहिंजे पावर जे लाइ विढ़ंदा रहनि था। उहे शयूं असांखे नज़र अचनि थियूं जिन ते अॻियां हली सुकरात ॾाढो अहम कमु कयो हो ऐं उन्हनि मामलनि खे खणी आयो हो। तंहिंजे करे हिननि जा जेके ख़ुदा आहिनि उन्हनि खे जॾहिं असीं पढ़ूं था, उन्हनि जी मिथोलॉजी पढ़ूं था, त उहा असांखे ॾंद कथाऊं ऐं एतिरियूं हसीन कोन थियूं नज़र अचनि। किसा त उन जे अंदरि तमामु घणा मौजूदु आहिनि, हसीन कोन थियूं जेके असां नज़र अचनि। तंहिंजे करे हीअ जेके तस्वर हुआ उहे इहे तस्वर नवां तस्वर हुआ जेको इन क़िस्म जो तस्वर अॻु में असांखे थैलीस जे अंदरि बि नज़र अचे थो। हिन चयो त हीअ जेको रूह आहिनि, इंसान जो जेको रूह आहे उहो उन खां छिॼी निकितो आहे। जेको ज़िंदगीअ जे अंदरि असांखे रूह नज़र अचे थो, जेको जानवरनि में असांखे रूह नज़र अचे थो, पखी पखण में जेको रूह असांखे नज़र अचे थो, जीत जड़े में रूह ने, उहो हुनजो छिगल हिसो आहे। हाणे इहो छा थो करे, इहो जिस्म जे अंदरि अची क़ैद थियो आहे। इहो पंहिंजे पाण खे प्यूरिफाई करण जी कोशिशि करे थो, पवित्र करण जी कोशिशि करे थो। हू सोचे थो त आउं पवित्र थियां, ऐं उन पवित्र थियण जो तरीक़ेकार कहिड़ो आहे त हिन खे असीं जॾहिं कंदासीं ऐं इल्म खे, फ़लसफ़े खे, मैथमेटिक्स खे जॾहिं असीं पढ़ूं था, उहो इल्मु असांखे छा थो करे, उहो असांखे पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि थो कढे, पंहिंजी इनफ़रादियत खां ॿाहिरि करे थो। ऐं उन जी हिकिड़ी जेका सतह आहे उहा कहिड़ी आहे, उहा काइनात गीर थी वञे। जॾहिं रूह अंडरस्टैंडिंग जे ज़रिए सां काइनात गीर थिए थो त उहो पंहिंजी यूनियन कंहिंसां करे थो, उन काइनाती रूह सां करे छॾे थो, जंहिंखे हिन इस्तेमालु लफ़्ज़ नथो करे त को हीउ ख़ुदा जेको सो आहे, पर हीउ उन जे बारे में चवे थो उहो काइनात गीर थिए थो। तंहिंजे करे तव्हां जॾहिं रूह जे तस्वर जी ट्रांसमाइग्रेशन खे ॾिसंदो ऐं उन जी जेका लिबरेशन आहे, वापसि वञण जो जेको तरीक़ेकार आहे, उहो कहिड़ियुनि शयुनि सां आहे, उहो इन शइ सां लाॻापे में अचे थो। जॾहिं हू इल्मी सतह ते इन सतह ते थी वञे हलियो जो हू पंहिंजे पाण खे काइनात जो जुज़ सम्झणु शुरू करे, उन तरफ़ असांखे उहे शयूं नज़र अचनि थियूं। इहा रूह जे बारे में हुनजी जेका डेफिनेशन हुई, उहा डेफिनेशन इहा हुई जंहिंखे हू मञीता हुआ, जंहिंखे हू ॻाल्हि कंदा। हाणे ऐं उन जे जॉमेट्री जी कंट्रीब्यूशन्स ते ईंदुसि, जेके जॉमेट्री जी हुन जूं इलाही को असांखे कंट्रीब्यूशन्स नज़र अचनि थियूं। जेसि ताईं असीं उन जी जॉमेट्री जी कंट्रीब्यूशन्स खे न सम्झंदासीं, तेसिताईं असीं उन जे फ़लसफ़े जे थ्योरी खे सम्झी न सघंदासीं। जामेट्री जी जेका हुनजी कंट्रीब्यूशन असांखे नज़र अचे थी, उहा इहा आहे त हुन जामेट्री जे मुख़्तलिफ़ उन जे अंदरि थ्योरम्स जेके से ठाहिया, जेके अॼु ॾींहं ताईं असांखे अचनि था, जंहिंजे ज़रिए सां हुन जूं जेके से मापू करण जा जेके से गस असांखे जेके से ॾिसिया, उहे असांखे उते जेके से नज़र अचनि था, जेके उन जी जामेट्री सां। तंहिंजे करे जामेट्री सां हुनजो बेइंतहा लॻाउ हो। ऐं जेकॾहिं असीं अफ़लातून जी एकेडमी खे लिखूं त उन जी एकेडमी जे ॿाहिरां बि इहो लिखियलु हूंदो त जेको जॉमेट्री ऐं मैथमेटिक्स सां प्यारु नथो करे ऐं नथो ॼाणे, उहो हिन एकेडमी में न अचे। तंहिंजे करे जॉमेट्री जे ज़रिए सां जेके माप करण जा तरीक़ेकार हूंदा हुआ, हिननि उन्हनि ते जेको आहे उहो कमु कयो, उनखे हिन अॻिते जेको सो वधायो। हिन जी जेका थ्योरी आहे, जेको फ़लसफ़ो आहे, उहो साॻियो इहो हो त हीअ समूरी काइनात जेका छिड़ विछड़ आहे, जंहिंजो का ख़बर नथी पवे, शयूं मुख़्तलिफ़ आहिनि, उपतड़ आहिनि। इंसान त हिकिड़े जॾहिं इंसान कंहिं ॿिए इंसान सां मिले थो, भाउरनि ऐं भेनरनि जे अंदरि, सौटनि ऐं मासाथनि जे अंदरि, त उनखे ॾिसंदो आहे त बाबा हीअ असांखां हिकु जहिड़ा जहिड़ा मिलनि था, पर जेको रुॻो मिट माइटी जे अंदरि ई कोन्हे, उहो बि उनखे मुख़्तलिफ़ नज़र ईंदो आहे। जेको इंसानु आहे साॻी शइ आहे, पर उहो बि उनखे मुख़्तलिफ़ नज़र ईंदो आहे। तंहिंजे करे इंसानु ॿी हर शइ खे हिकिड़ो मुख़्तलिफ़ ॾिसे थो, ख़ुदि इंसान खे मुख़्तलिफ़ ॾिसे थो। उहो हिन समूरी काइनात जे अंदरि उन तैल खे कीअं ॻोल्हे रहे, उनजो जेको सो रब्त आहे, उहो रब्त जेको सो कहिड़ो आहे, कहिड़ो जेको सो नुक़्तो आहे। तंहिंजे करे पाइथागोरस जो इहो सुवालु न हो त हीअ समूरी काइनात ठहियल छाजी आहे, पर हिन जो इहो सुवालु ज़रूरु हो त हिन समूरी काइनात जे अंदरि कहिड़ी शइ आहे जेका असीं ॼाणे सघूं था, कहिड़ी शइ का आहे अहिड़ी शइ जेका जंहिंजो बुनियादु हुजे, जंहिंखे असीं ॼाणे सघूं। उहा हुन चई त ही समूरी जेका काइनात आहे, उहा उनखे को न को अंग आहे, को न को अदद आहे, को न को नंबर आहे। तंहिंजे करे हुन उनखे नंबर जे अंदरि जेको सो ॾिठो। नंबर जी थ्योरी खे जॾहिं असीं ॾिसूं था त असीं आम तौर ते सम्झूं ईअं था त शायदि हिन उन जी माप जी ॻाल्हि कई थिए, तौर जी ॻाल्हि कई थिए ऐं वज़न जी ॻाल्हि कई थिए, ऐं पोइ असीं जॾहिं एटम जी थ्योरी खे लागू करे एटॉमिक मास ते वेंदा आहियूं, एटॉमिक नंबर ते वेंदा आहियूं, त पोइ असांखे शयुनि
खे चवंदा आहियूं हा बिल्कुलु हिन जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा सही थी नज़र अचे, हीअ त इहा कंदो जंहिं ज़रिए सां असां पाइथागोरस खे सम्झण में हिकिड़ी बुनियादी ग़लती करे वेही रहंदा आहियूं। पाइथागोरस खे जामेट्री, जंहिंमें फिलोसॉफी खे जामेट्री खां ॿाहिरि कढी ई नथो सघे। जॾहिं हू नंबर थ्योरी जी ॻाल्हि करे थो तॾहिं बि असीं उनखे ॿाहिरि नथा कढी सघूं। तंहिंजे करे उन जेका नंबर थ्योरी आहे, आउं कुझु शयुनि खे शेयर करण जी कोशिशि कंदुसि त जीअं असां उनखे वधीक बहितर अंदाज़ में सम्झी सघूं ऐं त उन कहिड़ियूं जेके असां सां ॻाल्हियूं कयूं पिए। साईं मुबारक, जेकर ही तव्हां स्लाइड तव्हांखे ईंदी हुजे त शेयर करे वठिजो। बिल्कुलु, हाणे ही तस्वीर हुनजी आहे जॾहिं असीं हुनखे हाणे हुन जो जेको चवणु हो उहो इहो हो त जॾहिं को हिकिड़ो नुक़्तो आहे उहो फ़क़ति नुक़्तो आहे, हिकु पॉइंट आहे। जॾहिं लकीर आहे त उहो 2 पॉइंट्स आहिनि। ऐं जेकॾहिं कंहिं शइ जी असीं तस्वीर चऊं था उहा 3 पॉइंट्स ते हूंदी आहे, टुकुंडो 3 पॉइंट्स ते हूंदो आहे, उनखां तस्वीर जो हुननि जेको ॾिनो। अॻियां जेका हुन ॻाल्हि कई उहा इहा कई त 4 जेके नुक़्ता आहिनि उन सां असीं का 3 डायमेंशन्स ठाहे सघूं था। ऐं साम्हूं जेको तव्हांजी शइ शेयर थियल आहे उहा 3 डायमेंशन ठहियल। न फ़क़ति हुन इहा चई, हुन चयो त समूरी जेका काइनात आहे उनजी हर हिकु शइ जे अंदरि नंबर मौजूदु आहे। उन में जेको हुनजो जेको तइलुक़ हो उहो तइलुक़ कुझु ॿियनि शयुनि सां हो, जंहिंजे अंदरि हुन इन क़िस्म जी बि ॻाल्हि जेका कई उहा हुन चई त ही जेका असां वटि आहे हवा, उहा हवा हिन क़िस्म जे जेके शिकिल आहे उन सां ठहियल आहे। हवा खे बि हुन शिकिल जे अंदाज़ में ॾिसण जी जेका असां कोशिशि कई ऐं बाहि खे हुन ॾिसण जी कोशिशि कई, ही उहा शिकिल आहे ऐं जंहिंखे हिन चयो त ही पाणी आहे। पाणी जे अंदरि जेके शयूं आहिनि उहे हिन क़िस्म जूं आहिनि। फुड़े जी माप कीअं कबी? फुड़े जी माप करणु ॾाढी ॾुखी आहे ऐं हिन खे जेकर तव्हां तस्वीर खे ॾिसंदो जेको हिकिड़े बाल वांगुरु असांखे नज़र अचे थो उहो उन फुड़े जे वांगुरु नज़र अचे थो। ऐं हिन जे अंदरि जेका माप जो जेको तइलुक़ आहे उहो उन टुकुंडे सां नज़र अचे थो, जंहिं टुकुंडे खे जंहिं बि सूरत जे अंदरि मौजूदु हुजे, जॾहिं उस जी माप कंदासीं त उन जो आख़िरी जेको नतीजो असांखे नज़र ईंदो 180 डिग्री नज़र ईंदो। ऐं हाणे जॾहिं असां हिन जे खे टुकुंडनि खे ॾिसंदासीं, हिन जे अंदरि 16 या 18 टुकुंडा इस्तेमालु थियल आहिनि त असां हिकिड़े टुकुंडे जे ज़रिए सां उन सभिनी जी माप करे सघूं था, उन ताईं पहुची सघूं था। ऐं ईअं ई हुन जेका आहे उहा बाहि जी बि ॻाल्हि कई त जेका बाहि ठहियल आहे उहा मुख़्तलिफ़ शयुनि जी जेका सा ठहियल आहे। त हाणे इहा हिन जी हुई जेका हिन समूरी काइनात सां लाॻापियल जेके शयूं हुयूं उन जे अंदरि यूनान जे अंदरि इन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल जेका हिन खां पोइ जो असांखे फ़लसफ़ी नज़र अचे थो उन त उनखे वधीक वाज़े ऐं चिटो जेको सो कयो। ऐं पर यूनान जे अंदरि इन क़िस्म जी ॻाल्हि बि जेका सा मौजूदु हुई त जॾहिं बि असीं शयुनि खे ॾिसण जी कोशिशि कयूं था त असांखे कहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं। असांखे हवा मुख़्तलिफ़ नज़र अचे थी ऐं मिटी मुख़्तलिफ़ नज़र अचे थी ऐं मिटी हिन बॉक्स या क्यूब असीं चऊं, हिन चयो त उन जी जेका सा ठहियल आहे त उहा क्यूब टाइप ते जेका सा ठहियल आहे, जंहिंखां उहा मिटी जेका सा ठहियल आहे, धरती बि उन क्यूब टाइप जे अंदरि जेका सा अचे थी उन्हनि शयुनि सां जेका थियल आहे। त मिटी आहे, पाणी आहे, हवा आहे ऐं बाहि आहे। उहे 4 शयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ नज़र अचनि थियूं। उन्हनि चइनी शयुनि जूं मुख़्तलिफ़ शिकिलियूं जे सूरत जे अंदरि चयो ऐं उन्हनि चयो त उन शयुनि खे जेको सो नंबर आहे। ऐं हिन चयो त हिन समूरी काइनात खे जेको आहे उन जे अंदरि हर हिकु जेका शइ आहे उन जे अंदरि जेका सो नंबर मौजूदु आहे। ऐं नंबर सां गॾोगॾु हुन हिकिड़ी शइ ॿी बि जेका सा चई त हीअ जेका समूरी काइनात आहे उहा छिड़ विछड़ न आहे, उहा अलहदा जेका सन आहे। उहा समूरी जेका काइनात आहे उन जे अंदरि रब्त आहे, उन जे अंदरि हम आहंगी आहे, उन जे अंदरि हारमनी आहे। ही समूरी काइनात हिकिड़ी हारमनी जे अंदरि जेका सा किरदारु जेका सा अदा करे थी। तंहिंजे करे कॉस्मोस जो जेको पहिरियों लफ़्ज़ आहे उहो पाइथागोरस जो आहे। उहो पाइथागोरस उनखे इस्तेमालु कयो ऐं उन सां मनसूब कयो थो वञे त ही समूरी जेका काइनात आहे
उहा उन शइ सां लाॻापियल आहे, त उहा समूरी जेका हिकु आहे। ऐं इन समूरी काइनात जे बारे में हिकिड़ो पंहिंजो मॉडल बि ॾिनो, जेको मॉडल आउं हिते तव्हां सां शेयर कयां थो। त उहो मॉडल असांजो कहिड़ो हो जेको हिन पेश कयो। ही हुनजो उहो मॉडल हो ऐं जेको हिन पेश कयो, जंहिंजे अंदरि सभ खां पहिरीं छा आहे, उहा बाहि आहे जेका ॿरे थी पई। ॿिए नंबर ते हुन चयो त धरतीअ जहिड़ो ग्रह आहे, ऐं जंहिंखे हिन चयो ते धरतीअ जो मुखालिफ़ ग्रह उहो मौजूदु आहे। ऐं उन खां पोइ हुन ॻाल्हि कई त धरती आहे, ऐं धरतीअ खां पोइ सिज आहे। सिज जेको आहे उहो एतिरो ॿरंदड़ छो थो जेको सो नज़र अचे, छाकाणि जो उन ते मोनेक्स कंदी रहे थी ऐं बाहि। ऐं असां छाकाणि जो धरतीअ ते आहियूं, ऐं उन धरतीअ ते हुजण जे करे असीं उन बाहि खे उन तरफ़ नथा ॾिसी सघूं। असांजी जेका धरती आहे उहा हिकिड़े तरफ़ ते असीं आहियूं ऐं बाहि वारे तरफ़ असीं न आहियूं, नथी जेका सा ॾिसी सघे। ऐं जेको चंड आहे उहो चंड जेको सो नज़र अचे थो। ऐं ईअं ई हिन 5-6 ग्रह जेके से हुनजे अंदरि कया, त ॿिया 5 ग्रह जेके मौजूदु आहिनि उहे आहिनि। ऐं आसमान हिन वटि जेको आहे उहो जेको गॾु आहे, ऐं उनजे अंदरि जेके तारा आहिनि उहे ईअं लॻल आहिनि ऐं उन ईअं पकड़ियल आहिनि जीअं असां वटि ज़ेवरनि ते हीरा हया वेंदा आहिनि ऐं उहे चमकंदड़ हूंदा आहिनि। तंहिंजे करे उहे जेके से ॿधल आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि उहा जेका रोशनी आहे उहा असांखे रोशनी नज़र अचे थी। हाणे इहा हिन जो मॉडल हो। हाणे इन मॉडल जे अंदरि खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं, खोड़ सारियूं शयूं रद्द थी चुकियूं हूंदियूं, ख़तमु थी चुकियूं हूंदियूं। पर अॼु खां 25 सदियूं अॻु में इन मॉडल जे बारे में सोचणु हैरत खां घटि ॻाल्हि कान्हे। असां जॾहिं शयुनि जे बारे में सोचूं था त असांजी जेका सम्झ ऐं सोच जेका आहे उहा त हींअर हिन क़िस्म जी थी आहे, जंहिं क़िस्म जो डेटा जो फ्लो आहे, त असांजे 60% जेका जनरेशन आहे उहा त शायदि उनखे मुशरफ़ हिन मुल्क ते कीअं आयो हो उनजी बि ख़बर न हुजे, छाकाणि इहो हिकिड़ो वॾो वाक़ियो हो, उनजे बारे में उनखे ख़बर न हूंदी। जनरल ज़िया जी मार्शल लॉ छा आहे उनखां उनखे वाक़ुफ़ु कान हूंदी। ज़ुल्फ़िकार भुट्टे खे पाई कीअं ॾिनी वई उनखां वाक़ुफ़ु जेको सो कोन हूंदो। तंहिंजे करे उहे वॾा वाक़िया समाज जे अंदरि जेके नो डाउट पॉलिटिकल फॉर्म जे अंदरि असीं उनखे रिकॉल कयूं था, उनजी जेका सन आहे वधि में वधि असांजी जेका सम्झ जी गहराई जेका असां वञे थी उहा कुझु सालनि ऐं सदनि ताईं वञे थी, छह वधीक जेका असां नथी करे। हाणे जेकॾहिं असीं उनखे अचूं ऐं 25 सदियूं अॻु में असीं उनजो जेको ज़िक्र कयूं त उहो असांखे हिन जो कॉस्मोस जे ज़रिए सां उहा शइ असांखे नज़र अचे थी। ऐं हारमनी जे हवाले सां हिन समूरी काइनात जे अंदरि जेका ॻाल्हि कई थिए त उहा हारमनी आहे। उन हारमनी जो जेको ज़िक्र आहे उहो हुनखां पुछियो वियो त ही जेको आहे असां वटि मौसीक़ी, उन मौसीक़ी जे अंदरि लुत्फ़ बि अचे थो, असांखे मज़ो बि अचे थो, पर को सुर हेठि आहे को सुर मथे आहे, उनखे असीं कीअं सम्झी सघूं था त उहो सुर आहे या कोन्हे। हाणे हिन चयो त उनजे अंदरि बि हारमनी आहे, पर उनजे अंदरि जेके सुर आहिनि उनजी तरतीब साॻी हेठि मथां वारी साॻी बार बार दोहिराइजंदी रहे थी। उनजे करे ई उहा शइ जेका सा आहे असांजा दोस्त जेके ऐं साथ हूंदा मौसीक़ी सां लाॻापियल, उहे त ज़रूरु उन आम शइ खे आसानी सां सम्झी वेंदा हलिया, पर उन्हनि जे लाइ तमामु घणी मुश्किलात थींदी। जेके ॾाढा नवां लर्नर आहिनि, हीअ असां लेक्चर सीरीज़ बि उन्हनि जे लाइ शुरू करण जी कोशिशि कईसीं त जीअं उहे सभु जेके उन खां फैज़याब थी सघनि। त उन जे हवाले सां मैथमेटिक्स कीअं थी ऑपरेट करे उन मौसीक़ी जे अंदरि, ऐं उनजो थोरो हिकिड़ी नंढड़ी जेका वीडियो आहे उहा शेयर करणु चाहींदुसि त असां जीअं असीं उनखे वधीक सम्झी सघूं त उहा कीअं इस्तेमालु थिए थी। ही साईं शेयर करे वठिजो।
हाणे असां ॾिठोसीं त ही उन जो तफ़सील आहे जंहिंजे अंदरि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ आवाज़नि खे अञा वधीक शिकिलुनि जे फार्म जे करे पेश जेको सो कयो थो वञे त उन शइ खे जेका असां आंदो त उन जे अंदरि बि हारमनी आहे तंहिंजे करे हिन समूरी काइनात जे अंदरि हुन नंबर खे ॾिठो उन हारमनी खे ॾिठो ऐं उन नमूने सां शयुनि खे सम्झण जी जेका सा उहा कोशिशि कई तंहिंजे करे पैथागोरस जी जेका फिलॉसॉफी आहे उहो उन जो किरदारु अॻियां असांखे तमामु घणो नज़र अचे थो जॾहिं असां अफ़लातून ते ईंदासीं त असांखे पैथागोरस जे हिन सभिनी शयुनि खे वरी बि दोहिराइणो जेको सो पवंदो त इहा पैथागोरस जी फिलॉसॉफी जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं हुयूं। ॾाढो सुठो राशिद साहब, तव्हां त असांखे लॻे थो हिन दुनिया मां कढी कंहिं ॿिए दुनिया में पहुचाए छॾियो। शाइरी जो लुत्फ़, मौसीक़ी, काइनात ऐं इलाही सारियूं शयूं, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके पैथागोरस सां रिलेटेड आहिनि, जेके फनी आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चई वञे थी तूं बीन्स खाइण खां मना कंदो हो, सबबु कोन ॿुधाए सघियो, पर ॿियनि कोन ॿुधायो, पर उन पाण काफ़ी लिखियो त बीन्स न खाइजो, ऐं उन में अलाए कहिड़ियूं शयूं आहिनि, गोश्त जी ॻाल्हि तव्हां जीअं कई, त उनजे पुठियां तव्हांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र अचनि थियूं पियूं, पोइ उनजी इंटरप्रिटेशन जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो जो उन सोसाइटी खे छो रोकियो पए। आउं सम्झां थो त उन जूं हिकिड़ियूं शयूं उहे आहिनि जेके असांखे उन जे बारे में अंदाज़ा करे था वञूं हलिया त ही ख़राबु आहिनि या ही नुक़सानु ॾींदड़ आहिनि या सिहत जे लाइ नुक़सानकार जेके शइ आहिनि, जंहिंजे करे आउं सम्झां ईअं थो त हुनजे जेके रोकण जा हिकिड़नि जा त असांखे थियोरिटिकल ट्रेसिस मिलनि था, सबब मिलनि था, त असीं उनखे लिंक करे था वञूं हलिया, ॿिया उन ऑर्डर खे मेंटेन करण जा जेके शइ मिलनि था, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके उन शइ जे हाणे जीअं हुन हिकिड़ी शइ माण्हुनि खे बचाइण जे लाइ जेका सची आहे, हुन इहा ॻाल्हि कई आहे त जॾहिं का शइ गरम शीख हुजे त उन में हथु न विझो, यानी हुनखे उनजे नुक़सान खां बचाइण जी जेका सा ॻाल्हि आहे उहा जेका सा कई आहे। हू चवे थो जॾहिं उथो त पंहिंजो हंधु वेड़े छॾियो। ऐं हिकिड़ी सोसाइटी जे लाइ उसूल ऐं नाम्स जेके से हूंदा, अकेलो फ़र्द खे डील करणु सवलो आहे, हिकिड़े घर जे अंदरि मेंटेनेंस केॾी थींदी आहे उहा असीं औरत खां पुछी सघूं था, ऐं जॾहिं औरत न हूंदी आहे त पोइ सभु शयूं ऊंधियूं जेके थी वेंदियूं हलियूं आहिनि, त उहा हज़ारे सालनि खां जेका उनजी मेंटेनेंस आहे उहा उनजी आहे होम मैनेजमेंट जेका सा करे थी, तीअं हिकिड़ी सोसाइटी खे मैनेज करण जे लाइ जेके से हुयूं त उहा हुननि शयुनि जे लाइ हुन एहतियाती शयूं जेके ॾिनियूं हुयूं, जेके बिल्कुलु जॾहिं असीं उनजे ॿियनि शयुनि खे ज़िक्र कयूं था ऐं ही शयूं असांखे लॻनि थियूं त उहे असांखे सम्झ में नथियूं अचनि, उहे उनजो तइलुक़ उन सोसाइटीज़ सां आहे ऐं उन जे लाइ हुन कारगर सम्झूं थिए, उन जो ज़िक्र कयो आहे, ऐं जंहिंमें कुझु शयुनि जी अञा ताईं उनजी मुबहम आहिनि, उनजी शयुनि जी ख़बर जेका सा नथी पवे, ऐं उनजे मुबहम जो सबबु हिकिड़ो सबबु इहो आहे शायदि असां न सम्झो हुजे, ॿियो सबबु इहो आहे त उहे के एतिरियूं अहम न हुजनि, पर हुननि सम्झियूं आहिनि त अहम आहिनि, तंहिंजे करे शयूं उहे हुजनि। अच्छा राशिद साहब, उन सां गॾोगॾु हिकिड़ो इहो बि चयो वेंदो पैथागोरस एरिस्टोक्रेटिक काइंड ऑफ गवर्नमेंट जो हामी हुयो, ऐं उन वटि जेके स्कूल हुया या जीअं पहिरियों दफ़ो उन हिकिड़ी सोसाइटी ठही लर्निंग जे हवाले सां, उन में कुझु अमीर क़िस्म जा माण्हू हुया, कुझु एलिट क्लास वारा माण्हू हुया, ऐं शायदि एरिस्टोक्रेटिक जेका गवर्नमेंट सिस्टम आहे उनखे सपोर्ट कंदो रहो। उनजे पुठियां कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं, कहिड़ा राज़ हुया, छा सबबु हुयो, हू कहिड़े क़िस्म जी सियासी गवर्नमेंट चाहे? बिल्कुलु, तव्हां ही इल्म जो जेको मामिलो आहे उहो त हाणे असां तव्हां जेके से पढ़ण जहिड़ा जेके से थिया आहियूं, न त इल्म जहिड़ो माण्हू हेठि तबिके जो माण्हू किथे थो अफोर्ड करे सघे। ऐं यूनान जे जॾहिं असीं समाज खे ॾिसूं था, उनजे अंदरि ग़ुलामी मौजूदु हुई, ऐं उनजे अंदरि असांखे कुझु अरसे खां पोइ हिकिड़ी वॾी ॿी रेस नज़र अचे थी, जेका रेस उन सॼे यूनान जे अंदरि नज़र आई, त जेको बहितरीनु तकरीरूं करे सघे थो, जेको बहितरीनु दलील ॾेई सघे थो, उहो ई जेको आहे हाकम थी सघे थो। तंहिंजे करे इल्म जा ऐं फ़लसफ़े जा जेको माण्हू किताब वेठो पढ़े, हाणे घर जे अंदरि या त उन जूं कान का उन पोज़ीशन ते पहुची करे ऐं पोइ जेको सो करे, जेकॾहिं नथो करे त उहो जेको आहे इहो मशग़लो असीं चऊं त इहो मशग़लो आम ग़रीब तबिके जे लाइ त पोइ पैदा थियो आहे, जॾहिं इनक़लाबी फ़िक्र पैदा थियो आहे। इनक़लाबी फ़िक्र उनखे चयो आहे त तव्हांखे इल्म जा मामला ख़ुदि सम्झणा पवंदा, तॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे बचाए सघंदो।
उहो इनकलाबी जेको फ़िक्र आयो आहे उन हेठी तबिके जे इल्म जे बारे में ॻाल्हि कई आहे, या असांखे रियासतूं मिलियूं जिन फ्री ऑफ एजुकेशन जी जेका असां ॻाल्हि कई आहे। तंहिंजे करे उन टाइम ते इन क़िस्म जी जेका शइ हुजणु उनजो जेको तहलिक आहे उहो हुते आहे जिते ग़ुलामदाराना समाज जेको आहे उहो असांखे नज़र अचे थो। उन जे करे इहा शइ आहे। ॿी शइ हुन ज़रूरु उन हिन जे बारे में इहा शइ आहे त पैथागोरन सोसाइटीअ क्रोटोन ते ऐं ॿियनि शहरनि ते कब्ज़ो करण जो इरादो रखियो थिए, ऐं उन पॉलिटिकल एजेंडा जे करे ई हुननि खे जेको आहे उनजो फ़ैसिलो वठी करे उनखे साड़ियो जेको सो वियो। त हुननि इन क़िस्म जी ज़रूरु हुनखे सोच जेका सभु हुई, पर जेका हुननि पंहिंजी सोसाइटी जे अंदरि सोच रखी हुई, उहा सोसाइटी जे अंदरि सोच छा हुई? इल्म ऐं फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते कमु करिणो आहे, जामेट्री ते ऐं मैथमेटिक्स ते कमु करिणो आहे। त असीं तसवर करे सघूं था त हुननि उहा साॻी शइ सोची हूंदी त असीं चंद ॼणा जॾहिं कमु कयूं था पिया, जेकॾहिं उन ते हिकिड़ी शहरी रियासत कमु करणु शुरू करे छॾे, उन जा माण्हू कमु करणु शुरू करे छॾनि, त उन जूं फाइंडिंग्स केतिरियूं जेके से हूंदियूं, हुनजो तसवर उन तरफ़ जेको सो असांखे नज़र अचे थो। त इहा शइ उन शइ सां लाॻापियल त उन समाज जे अंदरि जंहिंजे अंदरि हो उन में इन क़िस्म जूं शयूं अफोर्ड ई उहे करे सघजनि थियूं। असांखे इन क़िस्म जा ॿिया वाक़िया ज़रूरु नज़र अचनि था जेके असांखे हैरत में विझनि था। उहे जीअं असांखे स्पार्टा जे अंदरि हिकिड़ो तमामु हैरत में विझंदड़ शयूं जेके से मिलनि थियूं, त उन जे अंदरि हुकुमरान तब्दील थींदा रहंदा हुआ, ऐं हुकुमराननि जे मथां उनखे करैक्टर सर्टिफिकेट ॾियण वारा, ऐं उन कैरेक्टर्स लिखियो आहे त उनखे कैरेक्टर सर्टिफिकेट जेके ॾियण वारा, त इहो हुकुमरान सही हो या कोन हो। जीअं हींअर असां वटि नैब आहे, उहा नैब तय कंदी त बाबा को ऑफिसर सही आहे या कोन्हे, तीअं उन्हनि जो 4 ग़ुलाम हूंदा, जेका हैरत में विझंदड़ ॻाल्हि आहे। जॾहिं माण्हू उन जे बारे में सोचे थो त कीअं, पर उनखे जॾहिं हिस्ट्री जी गहराई में वञी ॾिसे थो त इहा शइ ग़ुलामाना बग़ावत खां पोइ एडॉप्ट कई वई हुई। ग़ुलामाना बग़ावत खां पोइ उन शइ खे ॾिनी वई, ऐं स्पार्टा जो जेको हुकुमरानी जो जेको तहलिक आहे उहो सफ़ा मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। स्पार्टा खे छॾे करे जेके ॿिया असांखे इलाइक़ा नज़र अचनि था, उन्हनि जे अंदरि पोज़ीशन जेका सा ॿी नज़र अचे थी, ऐं स्पार्टा जे अंदरि बिल्कुलु तब्दील जेका सा असांखे नज़र अचे थी। अच्छा, ॾाढो सुठो। असां अकबर लगारी साहब ॾे ईंदासीं, सवाल काफ़ी न दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं उहे बि पंहिंजा सवाल कनि, पर आख़िरी ॻाल्हि राशिद साहब मां तव्हां खां सम्झण जी कोशिशि कंदुसि। तामीराती फ़न जे हवाले सां जॉमेट्री जो या पैथागोरन जेको आइडियल आहे, मॉडल आहे, उन जे हवाले सां थोरो ॿुधायो। इहो बि चयो वेंदो आहे त मिस्र जा अहराम आहिनि या ॿिया जेके जॉमेट्रिकल बिल्डिंग्स आहिनि, उन जो मॉडल जेको आहे पहिरें पैथागोरस पेश कयो हुयो, ऐं उन खां पोइ इहे बिल्डिंग तामीर थियूं। उन हवाले सां थोरो त उन जेका कंस्ट्रक्शन में आर्किटेक्चर में कंट्रीब्यूशन आहे उन ते थोरी रोशनी विझो। उहो अकबर लगारी साहब ॼाणंदासीं। बिल्कुलु आर्किटेक्चर जे हवाले सां असांखे पुलनि ठाहिण ॿिए जे अंदरि उनजो थैलीज़ जो ज़िक्र बिल्कुलु जेको सो मिले थो। हिकिड़ी शइ रुगो वाज़े कंदो वञा त मिस्र जा अहराम पैथागोरस खां अॻु में 5 सदियूं अॻु में ठही चुका हुआ। तंहिंजे करे पैथागोरस सां हा सॼी जेका मिस्र आहे उन जे अंदरि ट्रायंगल जी इम्पोर्टेंस हुई, टुकुंडे जी इम्पोर्टेंस हुई। हू टुकुंडे जे ज़रिए सां शयुनि खे माप कंदा हुआ। तंहिंजे करे पैथागोरस जे करे हू कोन ठहिया, पर मिस्र मां जॉमेट्री जे फ़न खे उन ज़रूरु पैथागोरस ज़रूरु सिखियो। उहो शइ असांखे उन शइ सां लाॻापे में अचे थी। जी, वॾी महिरबानी राशिद दाऊदपुरो साहब। पैथागोरस अकबर साहब तव्हां ॿुधो पए त एॾो वॾो वसी फिलासफर हो, जंहिंजो रूमानी पासो, जंहिंजो जेको जोग्राफिकल पासो, मैथमेटिकल पासो, मूसीक़ी जो या कास्मोस जे हवाले सां इलाही पासा आहिनि। तव्हां सॼो ॿुधो पए राशिद साहब खां। तव्हां पंहिंजे हवाले सां पैथागोरस खे कीअं था ॾिसो, ऐं हिन जो कहिड़ो पासो तव्हांखे इंट्रस्टिंग लॻे थो, ऐं कहिड़ियूं शयूं तव्हां वंड करणु पसंदि कंदो, पोइ असां सवालनि ॾे ईंदासीं। अकबर साहब तव्हां कुझु ॿुधायो असांखे। महिरबानी। ऐं ॻाल्हाइण खां पहिरीं हिकिड़ो तव्हांजो थोरो चंद सेकेंड ज़ाया कंदुसि। जो मुंहिंजी धीउ सोफिया मूंसां गॾु वेठी आहे, ऐं उनखे बि तव्हां सोफिया सलाम कयो तव्हांखे। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। सोफिया पंहिंजे ई शौक़ सां, मूंखे ख़बर न हुई, हाणे हुनजी ए लेवल कई यूनिवर्सिटी में दाख़िला थी आहे हुनजी। में दाख़िला थी हुई हुनजी, ऐं यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क हुन एडॉप्ट कई आहे। ऐं उन में मूंखे कल्ह इहो ॿुधाए हैरान करे छॾियो पाण पंहिंजे हिन सां त हुन माइनर सब्जेक्ट खयो आहे। ज़बरदस्त। न को हिन मूंसां सलाह मशवरो कयो, न को छा। ऐं जॾहिं मूं हुन सां कई
त मूंखे चई तव्हां ॿ ॾींहं में शामिल थींदसि ऐं पैथागोरस वग़ैरह ते अॻे पढ़ियो वेठी आहे। तव्हां ॻाल्हायो न कुझु पैथागोरस जबरदस्त। न? चङो ठीकु आहे, हाँ थैंक यू। ठीक। जी जी ज़बरदस्त, मुबारक हा, तव्हांखे इहो माशाल्लाह। मुंहिंजो शौक़ सां ई मूंखे पाण हैरान करे छॾी त तूं फ़लसफ़े खे कयो आहे हिन में पंहिंजो एज़ अ माइनर सब्जेक्ट। ठीकु, साईं राशिद साहब हस्बे मामूल का गली छॾी त कोन्हे का जंहिं ते आउं ॻाल्हायां, को अहिड़ो जॻह कोन छॾी आहे। हाणे आउं वरी के कुंडू पासा अहिड़ा ॻोल्हियां जेके राशिद साहब ॼाणी वाणी छॾे ॾिना हूंदा, छो जो साईं जो जेको मुतालियो आहे उन में का शइ साईं खां लिकल आहे कान का। हाँ। ऐं वरी ईअं करियां थो त इन पैथागोरस या पैथागोरियनिज़म अॻिते असांखे कीअं नज़र अचे थो, या उनजी रिफ्लेक्शन अॻिते हली कीअं असांखे महसूस थिए थी। हिकु त असां वटि वॾो सुवाल असांजे पूरे बरे सगीर में सिंध में असां वटि तसवुफ़ जो वॾो सुवाल आहे, ऐं तसवुफ़ जी ओरिजिन ते बि कई सवाल उथंदा रहनि था। के उनखे चवनि था त बगदाद आहे उनजो, के उनखे इस्लामिक फिलॉसफी में ॾिसनि था, के हुनखे चवनि था त जेको हिंदी वेदांत जो फ़लसफ़ो आहे उन खां मिस्टिसिज़म पकड़ियो आहे, यूरोप ते वियो आहे। ख़ैर इन शइ खे रद्द बि कोन थो करे सघे। ऐं हिकिड़ी लाइन जेका ठहे थी मिस्टिसिज़म जी, उहा बाक़ाइदा मिस्टिसिज़म असांखे नज़र अचे थो नियो प्लाटोनिज़म खां, जंहिंखे कहिड़ो नालो साईं मूंखे ध्यान में न पियो अचे, नियो प्लाटोनिस्ट, मिस्र जो जेको फ़लसफ़ी हो नियो प्लाटोनिस्ट, जंहिंखां पोइ उहो प्लेटो खां मुतासिर हो, ऐं जंहिंखां पोइ उहो इस्लामी दुनिया में तसवुफ़ शामिल थियो। त हुन नियो प्लाटोनिज़म बि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त ही काइनात जेका आहे उहो उन जा 10 परत आहिनि, 8 या 10 उन जा परत आहिनि। पहिरियों नंबर जेको आहे उहो क्रिएटर आहे, ॿियो नंबर मादो आहे, टियों नंबर ईअं आइडिया आहे। ईअं कंदे 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 हू आख़िर ताईं वञी हुन खां जॾहिं पुछूं त 10हों परत कहिड़ो आहे, त हुन चयो त 10हों परत ऊंदा ही इहा ज़ुल्म आहे, जिते पहिरें परत जी यानी ख़ुदा जी रोशनी जिते नथी पहुचे उहो ज़ुल्म आहे, अंधेरो आहे। इहा ॻाल्हि इन जो ओरिजिन मूंखे नज़र आयो पैथागोरस में। पैथागोरस जो जेको न्यूमरोलॉजी जो जेको आस्पेक्ट आहे जंहिं ते साईं ॻाल्हाए विया नंबर्स, त हुन इहो चयो त ही जेके नंबर आहिनि इहे नंबर्स इन्हनि जी अहमियत आहे, इहो रुगो मैथमेटिकल अहमियत न आहे, इन्हनि जी फिलोसॉफिकल ऐं रिलीजियस अहमियत आहे। जंहिंजो हुन जवाबु इहो ॾिनो त नंबर 1 जेको आहे, हिकु नंबर, उहो आहे उनखे हुन चयो मोनाड, हुनजो ओरिजिन ऑफ ऑल थिंग्स, यानी नंबर 1 पहिरियों नंबर सभिनी शयुनि जी शुरूआत आहे। लफ़्ज़ गॉड इस्तेमालु हुन कोन कयो, लेकिन इशारो हुनजो ॾेई हो। हुन खां पोइ ॿियो नंबर मादो आहे, मैटर आहे। टे नंबर खे हुन तमामु घणी अहमियत ॾिनी, जंहिं ते राशिद साहब इनडायरेक्टली ॻाल्हाए विया। 4 नंबर जीअं त टिकुंडो आहे, ऐं टिकुंडे जी अहमियत तमामु घणी आहे पूरे हिन में वेस्टर्न फिलॉसफी या यूनानी फिलॉसफी में, ऐं पैथागोरस वटि त तमामु घणी आहे, जेका अॻिते हली हिन वटि प्लेटो वटि बि थिए थी, अरस्तू वटि बि थिए थी। त हुन चयो त टिकुंडो जेको आहे इहो आइडियल नंबर आहे, ट्राइंगल आहे, ऐं इहा साइन आहे अपोलो देवता जी, ताक़त जो देवता जेको आहे अपोलो, उनजी इहा साइन आहे। ईअं पोइ हुन 7 नंबर जे लाइ चयो त 7 नंबर अॼुकल्ह असां वटि बि चवनि था 7 नंबर लकी नंबर आहे, उहे 7 नंबर लकी नंबर आहे। ख़बर न आहे लकी नंबर आहे या न आहे, पर उनखे पैथागोरस चयो त मुक़दस नंबर आहे। इन करे जो उन दौर में इहो चयो वेंदो त ग्रह जेके आहिनि उहे 7 आहिनि, ऐं साईं जेके मुसीक़ी जा सुर ॿुधाए विया 7 सुर मुसीक़ी जा आहिनि, त हुन चयो त 7 नंबर सेक्रेट आहे, 7 ग्रह आहिनि, ऐं ग्रहनि जी जेके मूवमेंट सां जेका मुसीक़ी पैदा थिए थी, ऐं इहा ई मुसीक़ी आहे जेका 7 सुरनि में असांखे नज़र अचे थी। इहो हुनजो जेको कंट्रीब्यूशन त चइजे या न चइजे, पर बहरहाल इन ॻाल्हि अॻिते हली इको कयो तसवुफ़ में, जेका पोइ तसवुफ़ जूं मंज़िलुनि में जेका उहा शइ तब्दील थी वई, हिकिड़ी मंज़िल, पोइ ॿी मंज़िल, पोइ टी मंज़िल। बाक़ी जेका असांजी ॻाल्हि करे वियो त हुनखे
जेको ट्रांसमाइग्रेशन ऑफ सोल आहे उहा साॻी तक़रीबन हिंदी फिलासफ़ी वारी आहे, आवागुन वारी आहे। ऐं आवागुन वारी फ़लसफ़ो साईं विल ड्यूरांट जो हवालो ॾिनो ऐं मूं बि विल ड्यूरांट में ई पढ़ियो हो। त विल ड्यूरांट बि तक़रीबन इहा ॻाल्हि करे थो त ही मुतासिर हो हिंदी फिलासफ़ी खां, ऐं यूनानी फ़लसफ़ी कंहिं हवाले सां हिंदी फ़लसफ़े खां मुतासिर हुआ। त हुन जी जेका सीक्रेट सोसाइटी, पुरसरारियत ऐं ट्रांसमाइग्रेशन ऑफ सोल, जंहिंखे मेटेम साइकोसिस चइजे थो, मेटेम यानी ट्रांसफर ऐं साइकोसिस, हींअर त असीं साइकोलॉजी खे चऊं था, पर साइकोसिस असुल में उनखे हू रूह खे चवंदा हुआ, यानी रूह जी तब्दीली। रूह हिकिड़े जनम खां ॿिए जनम ॾांहुं, हिकिड़े जिस्म खां ॿिए जिस्म ॾांहुं सफ़र जेको करे थो, उनखे मेटेम साइकोसिस चयो वञे थो उनखे। त ईअं ई असां जेकॾहिं हुनखे समअप कयूं साइंस जे हवाले खां छॾे करे, जीअं ज्योमेट्री अॼुकल्ह हाणे साइंस में थी अचे, या ॿियो जेके साइंटिफिक हुन जूं जेके पेशन गोयूं या साइंटिफिक जे ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि खे छॾे करे जेकॾहिं असां रुगो ख़ालिस फ़लसफ़े ॾांहुं बि अचिजे, त फ़लसफ़े में हुन जूं इहे 3 कंट्रीब्यूशन्स आहिनि, यानी मेटम साइकोसिस, ट्रांसमाइग्रेशन ऑफ सोल, मिस्टिसिज्म, ऐं असांखे चवां न्यूमरोलॉजी, जंहिंखे हू न्यूमरोलॉजी बि मिस्टिसिज्म वारे हवाले सां हुनखे वठे थो, नॉट साइंटिफिक हवाले सां। साइंटिफिक हवाले सां हुनजो जेको इहो हो इल्मु हो, त ही जेको मैथमेटिक्स आहे हुनजो अॼुकल्ह त असां मैथमेटिक्स हिकिड़ो प्रैक्टिकल इल्मु आहे, यानी हर जॻह ते उहो प्रैक्टिकली इस्तेमालु थो थिए। पर उन वक़्त में हुनजो मक़सदु मैथमेटिक्स जा इल्मु इदाद जेको हो उहो प्रैक्टिकल पर्पज़िस खां वधीक हुन वटि स्पिरिचुअल पर्पज़िस जे लाइ, हुनजो त काइनात खे सम्झण जे लाइ शयूं ज़रूरी आहे। हाणे काइनात खे सम्झण जी अहमियत हुन इन करे ॾिनी, अॼु असां तसवुफ़ जे ज़ेरे असर या ॿियनि समाजी इल्मनि जे ज़ेरे असर असां ॻाल्हियुनि में चवंदा आहियूं त इंसान जे ज़िंदगी जो मक़सदु छा आहे। असां मां घणा इहो जवाबु ॾींदा आहिनि त इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु आहे ॿिए इंसान जी ख़िदमत करणु या इंसान जी ख़िदमत करणु। इहो साॻियो सुवाल पैथागोरस खां बि पुछूं त भला तुंहिंजी नज़र में इंसान जी तख़लीक़ जो मक़सदु छा आहे, त हुन ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो। हुन चयो त इंसान जी तख़लीक़ जो मक़सदु आहे नेचर खे ऑब्ज़र्व करणु, कुदरत खे ॾिसणु ऐं उनखे सम्झणु। इहो ॾाढा बिज़ाहिर हिकिड़ो ॾाढो नंढड़ो जेको आहे उहो जुमिलो आहे त काइनात खे ॾिसणु, नेचर खे ॾिसणु ऐं उनखे सम्झणु, लेकिन इन जी जेकॾहिं गहराई में वञिजे त ऑब्ज़र्वेशन एंड एनालिसिस, नेचर जी ऑब्ज़र्वेशन ऐं एनालिसिस जेकॾहिं कंदा रहो त तव्हां स्टीफन हॉकिंग बि थी वेंदो, तव्हां आइनस्टाइन बि थी वेंदो, तव्हां अरस्तू बि थी वेंदो। सभु कुझु इन हिकिड़े जुमिले में इहो समायल आहे त यानी तव्हांजी तख़लीक़ जो मक़सदु आहे एक्सप्लोरेशन, काइनात खे सम्झणु, एक्सप्लोर करणु, ताकी तव्हां कंहिं नतीजे ते पहुची सघो या न बि पहुची सघो त उनखे एक्सप्लोर कयो। सोसाइटी जेका हुई हुनजे बारे में बि ॾाढियूं दिलचस्प ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं आहिनि सभिनी। उन में हिकिड़ी ॻाल्हि कम्यूनलिज़म वारी जेका ॻाल्हि हुई उहा ॾाढी ज़बरदस्त हुई त हू मानी बि गॾु खाईंदा हुआ, हिकिड़ी पाट जेका हूंदी मिटी जी ठहियल उन में गॾिजी वेही खाईंदा हुआ, ऐं उन में जेका माल मिल्कियत हुई, हंधि बिस्तरा सामान जेको बि तव्हां बर्तन खाधो पीतो जेको बि हो कॉमन प्रॉपर्टी हुई। जेको पोइ असां वटि कम्यूनिज़म जो जेको कॉन्सेप्ट अचे थो, कॉमन प्रॉपर्टी हुई, इन प्राइवेट प्रॉपर्टी हुननि वटि कंहिं वटि बि न हुई, जेके बि हुन में हुआ। ॿियो हुननि जो जेको वे ऑफ लाइफ हो उहो बिल्कुलु सूफ़ियाना हो। जीअं अॼुकल्ह बुद्ध मोनास्ट्री में या सूफ़ियुनि जे खानकाह में जेको तसवुरु आहे उहो बि इहो ई आहे। सूफ़ियुनि जी खानकाह में बि हर शइ कॉमन हूंदी आहे, कंहिं सूफ़ी जी पंहिंजी शइ न हूंदी आहे, खानकाह जी सभु शइ गॾियल मिल्कियत हूंदी आहे। पंहिंजो मोनास्ट्री जेका आहे बुद्ध मज़हब वारनि जी, उन में बि हर शइ कॉमन हूंदी आहे। कम्यूनिज़म में बि हर शइ कॉमन हूंदी आहे। त इहा कमाल जी ॻाल्हि आहे त इहा उन दौर में जंहिं वक़्त में एरिस्टोक्रेटिक वर्ड हुजे ऐं उनखे ऐं ख़ुदि ही जेको आहे एरिस्टोक्रेटिक माण्हू हो, ईअं बि न हो त ही को पंहिंजो पाण खे ई सम्झंदो हो को डेमोस जेको या डेमन या डेमोस जेके हुआ, जंहिंमां अॼुकल्ह को डेमोक्रेसी निकिती आहे, त ही उन्हनि सां कोन ठहंदो हो, बल्कि उन्हनि डेमोस ई हिनजी अकेडमी खे साड़ियो हो ऐं हिनखे बि साड़ियो। चवनि था ख़बर न आहे ही पाण बि उन में हो या न, पर बहरहाल जॾहिं साड़ियो वियो हो अकेडमी खे, हिन जे दोस्त जे घर खे,
चवनि था त हीउ पाण बि हुन में सड़ी मरी वियो, उहे इन जा दुश्मन हुआ, तंहिंजे करे हीउ डेमोस बि कोन, हीउ पाण एरिस्टोक्रेटिक हो। लेकिन कमाल इहा आहे त एरिस्टोक्रेटिक थी करे अशराफिया सां तालुक रखण जे बावजूदि पाण हिकिड़ी फ़क़ीराना ज़िंदगी गुज़ारी थो। यानी लज़त परस्ती वारी ॻाल्हि हिन में आहे ई कान, जेका अॻिते हली एपिक्यूरियनिज़म में असांखे नज़र ईंदी, उहा शइ हिन में हिन वटि का बि शइ हुई कान। फ़क़ीराना ज़िंदगी, कॉमन प्रॉपर्टी, इहे सभु शयूं हुयूं। बाक़ी हाणे अॻिते वरी जेके सवाल जवाब अचनि त पोइ जेको सुठो तव्हांजी अकबर साहब, तव्हां इलाही ॻाल्हियूं खोले रखियूं, ॾाढो सुठो थी वियो। कुझु सुवाल अहिड़ा अचनि था पिया, मिसाल तौरु कबूल रज़ा शाह पुछे पियो त उन जेका अंगनि जो इल्मु आहे, राशिद साहब अकबर साहब तव्हां ॿई ॿुधायो, चओ त सिंध खां उन्हनि जेका अंगनि जो इल्मु हासिल कयो आहे, सिखियो आहे। अकबर राशिद साहब ॿुधायो वियो आहे त हुनजी जेका इंडिया जे बारे में विज़िट आहे, अचणु आहे, त कुझु फिलासफ़र चवनि था त हिंदुस्तान आयो हुयो, पर हुनजी वेरिफिकेशन अहिड़ी थिए कोन थी। पर पोइ बि हिकिड़ो सुवाल आहे पंहिंजी जाइ ते, पंहिंजे हवाले सां घण पढ़िया वियो, कुझु सवाल पढ़ियो, इनखे मुंहिंजी इजाज़त हुजे साईं राशिद साहब जी, तव्हां हुन ते थोरो ॻाल्हायां त असां जी वेझड़ाई में ॿ टे इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस कयूं आहिनि मोहन जो दड़ो ते। त मोहन जो दड़ो ते जेके वॾा वॾा आलिम आया, उन्हनि बि ॾाढा वॾा इंकशाफ कया। उन्हनि इहो ॿुधायो त उन्हनि इहे सीलुनि मां असांखे ॿुधायो त मोहन जे दड़े वारा अंगनि जो इल्मु ॼाणंदा हुआ ऐं उन्हनि उहे 1 खां 8 ताईं ॻणींदा हुआ। अॼुकल्ह असां 1 खां 10 ताईं ॻणींदा आहियूं। असांजो बुनियादी यूनिट आहे 1 खां 10, पोइ वरी 11 12 13 20, 1 10 20 30 40, तीअं मोहन जे दड़े वारनि वटि इल्मु हूंदो हो 8 16 24 32, हुननि वटि 8 जेको अहम हूंदो। 88 अॼु बि ॿारहाड़ी में बनियूं जेके आहिनि उहे चौकनि ऐं 88 जी सूरत में 10 एकड़ बनी न, पर 8 एकड़ बनी, 88 जे तौर ते चयो वञे थो। असांजो जेको माप तौर जो इल्मु हो, उहो बि कासो जंहिंखे चवंदा हुआ, चोयो यानी 4 सेर या 4 पाटियूं, कासो माना 16। असां वटि उहो अञा ताईं हलंदो पिया आयो, रुपए में 16 आना। त इहो असां वटि जेको शायदि ख़बर न आहे, पर थी सघे थो कंटिन्यूटी असांजे वटि मोहन जे दड़े जी। ॿी ॻाल्हि जेका ज़बरदस्त हुननि हिकिड़ी कई मूं हुननि जी ॾिठी मोहन जे दड़ो ते इल्मी गुफ़्तगू ॿुधी, त हुननि चयो त हीउ जॉमेट्री जा वॾा ॼाणू हुआ। छो जो जीअं यूनान वारा टिकुंडे खे वधीक अहमियत ॾींदा हुआ, त हुननि चयो त मोहन जे दड़े वारा वरी चौरस खे वधीक अहमियत ॾींदा ऐं मुस्ततील खे वधीक अहमियत ॾींदा, इन ऐं गोल खे वधीक अहमियत ॾींदा हुआ टिकुंडे जे बजाए। टिकुंडियूं शयूं असांखे मोहन जे दड़े में नथियूं मिलनि। असांखे जेको बाथ आहे, ग्रेट बाथ आहे, उहो चौकोर थो मिले। असांखे मोहन जे दड़े जूं दीवारूं जेके आहिनि उहे पैरेलल थियूं मिलनि ऐं असांखे 90 डिग्री ते मिलनि। तंहिंजे करे हू जॉमेट्री मां, 90 डिग्री मां, कुंडनि मां, चौरस मां, पैरेलल मां वाक़िफ़ हुआ, अंगनि मां वाक़िफ़ हुआ। तंहिंजे करे हाणे असां इहो नथा चई सघूं त उन जा के बानी यूनानी हुआ, पर असां वटि इहो इल्मु हो ज़रूरु। हाणे उन इल्म जो हिकु दफ़ो त ख़ुदि मूं पाण बि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त शायदि मिस्टिसिज़म जेको इंडिया में जंहिंखे असां चऊं था पंहिंजो तसवुफ़ न, पर ॿियो छा चऊं था असां हुनखे, जेको हिंदी तसवुफ़ आहे, त उहो वेदनि मां निकितो आहे। वेदांत उहो वेदनि मां निकितो। ऐं वेद किथे लिखिया विया हुआ? वेद सिंधु ते लिखिया विया हुआ। सिंधु दरिया जे कप ते वेद लिखिया विया हुआ। जॾहिं सिंधु दरिया जे कप ते वेद लिखिया विया त वेदांत बि जनम वरितो हूंदो सिंधु दरिया ते। ऐं जॾहिं सिंधु दरिया ते वेदांत जनम वरितो हूंदो, जेका कंहिं हवाले सां यूनान पहुती आहे, त असां चई सघूं था त जेकॾहिं सिंध मिस्टिसिज़म जी बानी न आहे, त बि सिंध जो मिस्टिसिज़म में हिसो ज़रूरु आहे। अहिड़े नमूने सां अंगनि में, न्यूमरोलॉजी में सिंध जो हिसो केतिरो आहे, इन जी त रिसर्च थियणी आहे, पर इन ॻाल्हि खे डिनाए नथा करे सघूं त सिंध जो को बि हिसो न आहे। वॾी महिरबानी। राशिद साहब, तव्हां कुझु चवणु पसंदि कंदो इन हवाले सां? न साईं, बिल्कुलु हुनजे अंदरि ॻाल्हि जेका साईं आहे, जेका कई, जो अलाए कुझु शयूं अञा वाज़े ऐं चिटियूं न आहिनि। राशिद साहब, हिकिड़ी ॻाल्हि आहे, साईं असांजे हफ़ीज़ कुंबर साहब बि कई आहे त जेको पहिरियों अदद हो उहो भाग वारो, ऐं नंबर ॿियो अदद अकबर साहब डिफाइन करे इहो टर्मिनोलॉजी जेका एक्चुअल आहे, पर हिते ॿियो नंबर जेको ॿुधायो त निभाग वारो, त अहिड़े क़िस्म जा भाग ऐं निभाग वारे अंगनि जो बि तसवुरु हुयो पिया था घुर वटि।
अंगनि जे हवाले सां उनजो बिल्कुलु इन क़िस्म जा तस्वर मिलनि था। ऐं जेको 8 अंग आहे उहो दोस्ती जो अंग चयो थो वञे, त उहो उनजो दोस्ती जो हो। ऐं इन जे बारे में मुख़्तलिफ़ राया जेके से आहिनि, जीअं सत जो बि ज़िक्र अचे थो ऐं गॾोगॾु 10 जो बि ज़िक्र अचे थो। ऐं 10 जी जेका आहे उहा जोमेट्रिकल लिंक असांखे नज़र अचे थी। ऐं उहो आउं तव्हां सां शेयर करे थो वठां, जेको असां वटि मूं वटि हींअर मौजूदु आहे, त उनजो जेको जोमेट्रिकल जेको लिंक हो उहो लिंक कहिड़ो हो ऐं उनखे कीअं जेको सो शेयर कंदा हुआ। ही उनजो आहे, तव्हांजे साम्हूं हींअर नज़र ईंदो हूंदो। ही उहे 10 जो अंग आहे जेको जोमेट्रिकल लिंक जे अंदरि नज़र अचे थो, जंहिंजे अंदरि जेके शयूं हुन डिफाइन कयूं थिए उहे सभु जो सभु हिन जे अंदरि डिफाइन थी थियूं वञनि हलियूं। ट्राइंगल बि तव्हांजो डिफाइन थिए थो, तव्हांजो स्क्वायर बि हिन जे अंदरि डिफाइन थी थो वञे हलियो। जेके हिन शेप्स ॾिना आहिनि, फायर जो उहो बि थी थो वञे हलियो। अर्थ जे सां रिलेटेड जेको आहे उहो बि थी थो वञे हलियो। पाणी सां रिलेटेड जेको आहे उहो बि थी थो वञे हलियो। तंहिंजे करे हिन अंग खे 10 सां अंग जेको सो रिप्लेस जेको सो कयो थो वञे, जंहिंजी हिन क़िस्म जी ऐं हिन क़िस्म जे निशान जी बि हू इस्तेमालु जेके से कंदा हुआ पंहिंजे सुञाणप जे लाइ। इन क़िस्म जूं ॻाल्हियूं बि असांखे नज़र अचनि थियूं। तंहिंजे करे अंगनि जे हवाले सां उन जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे अचनि थियूं। ऐं उनजे अंदरि साईं हफ़ीज़ जेका ॻाल्हि कई आहे, ऐं उनखे मूंखे हींअर उन शइ जे बारे में इहा मुंहिंजे लाइ नई मालूमात हूंदी, त उनजे अंदरि के नभागा अंग जेके से हूंदा, शायदि मूं में जेको सो पढ़ियो बि हुजे। पर साईं हफ़ीज़ जा उहे बिल्कुलु उहे जेके से मौज़ूब रहनि था। बक़ाया मूंखे इहा आहे त हुन अंगनि जे बारे में मुख़्तलिफ़ हुननि जा जेके से वसफ़ूं ॾिनियूं, त कहिड़ो अंग कहिड़ी शइ सां रिलेट जेको सो करे थो। पर हाणे निभागो अंग कहिड़ो आहे उन जे अंदरि जेका मूंखे हींअर उहो यादि नथो अचे त उन कहिड़ो अंग निभागे खे चयो हो। ओके, ॾाढो सुठो। हिकिड़ो ॿियो सुवाल साईं अली बख्श साहब पूछे पियो, व्हाट इज द स्टेटस ऑफ डेफिनेशन ऑफ वर्ड्स सच एज ट्रूथ, रियलिटी, फैक्ट एंड टोटलिटी ऑफ थिंग्स? If yes, how? And if not, what about vice versa of these things? मिसाल तौर सच, हकीकत या टोटलिटी जे हवाले सां उन्हनि जो छा तस्वुर हुयो या न हुयो, उनजो जेकॾहिं हुयो त कहिड़ो हुयो ऐं न हुयो त उनजो सबबु छा हुयो? त इन हवाले सां अकबर साहब या राशिद साहब तव्हां मूंखे बि जवाबु ॾियणु पसंदि करे। जी, आउं बिल्कुलु जवाबु ॾियां थो। त अली बख्श असां खां लास्ट टाइम बि सवाल पुछो, मूंखे हुन सवाल बि यादि आहे त हुन जूं जेके थेलीस जेके ॻाल्हियूं चयूं हुयूं उहे सही साबित थियूं आहिनि या ग़लति साबित थियूं आहिनि। हाणे हुन जेके सवाल पुछिया आहिनि, इहे सवाल प्री सोक्रेटिक दौर में घटि डिस्कस कया विया। इहे सवाल आहिनि सोक्रेटिक दौर, ऐं ख़ुदि सुकरात इहे सवाल पुछिया, सच छा आहे, अदालत छा आहे, ला कानून छा आहे, हुस्न छा आहे, सोबत छा आहे। इहे सवाल सुकरात के दौर में पुछा विया। सुकरात पुछा, जिन खे पोइ अफलातून पंहिंजनि डायलॉगनि में जॻह ॾिनी। फाइडो में, फेडरस में जेके ॿिया मुख़्तलिफ़ डायलॉग हुआ अफलातून जा, उन में इन्हनि शयुनि ते डिस्कस कई त कीअं सुकरात इन्हनि सवालनि जा जवाब ॾिना ऐं छा। त उते ई इहा ॻाल्हि उन्हनि ॾींहंनि में तइ थी चुकी हुई त इन्हनि सवालनि जो को बि हतमी जवाबु न आहे। इन्हनि सवालनि जो को हतमी जवाबु सुकरात बि कोन ॾिनो। इन्हनि सवालनि जा जवाब अॼु ताईं बि हतमी न आहिनि। मुख़्तलिफ़ दौरनि में इन्हनि जा मुख़्तलिफ़ जवाब ॾिबा रहिया आहिनि, ॾींदा रहिया आहिनि फिलोसोफर्स। हुस्न छा आहे, इन जो अॼु ताईं को तयन न थी सघियो आहे त हुस्न छा खे चइजे। सच छा आहे, इन जो मुकमिल तयन अॼु ताईं, छो जो जॾहिं फ़लसफ़े में कंहिं सवाल जो मुकमिल जवाबु अची वञे, यानी उन खां पोइ हाणे उन जे जवाब में इर्तिका जी का गुंजाइश न हुजे, यानी उन में कंहिं एडिशन जी गुंजाइश न हुजे, त पोइ साइंस बणिजी वञे, पोइ फ़लसफ़े जी हुदूद खां निकिरी वेंदो आहे उहा शइ। इहे सवाल अञा फ़लसफ़े जा सवाल आहिनि। फ़लसफ़े जा सवाल आहिनि मतिलबु अञा बहस तलब आहिनि, ऐं फ़लसफ़ो बहस खे पसंदि करे थो, फ़लसफ़ो सवाल खे पसंदि करे थो। कॾहिं बि फ़लसफ़े ते पढ़ंदड़ शागिर्द खे, फ़लसफ़े जे उस्ताद खे, फ़लसफ़े जे सां मोहबत कंदड़ खे कॾहिं बि सवालनि ते नाराज़ न थियणु खपे, न को गुस्सो थियणु खपे। तव्हां ॾिसंदा हूंदव तव्हांजे आस पास कुझु माण्हू असांजी सोसाइटी जे सेक्शन अहिड़ा आहिनि जिन खां तव्हां सवाल कंदो त गुस्से में अची वेंदा ऐं तव्हां ते काफ़िर हुजण जी फतवा बि ॾेई छॾींदा।
फ़लसफ़ी कॾहिं बि ईअं न कंदो। फ़लसफ़ी या फ़लसफ़े सां मोहबत रखंदड़ जी कोशिश इहा हूंदी त अचो अचो अचो, पुछो पुछो पुछो, अचो ऐं पुछो। मूंखे न बि अचे त बि पुछो, मूंखे न ईंदो आहे वरी ॿियनि खां पुछंदुसि, पर सुवालनि जो सिलसिलो जारी रहे। बिल्कुलु। साईं अली बख़्श जा जेके सुवाल आया आहिनि उहे सुवाल फ़लसफ़े जे हिकिड़े मख़सूस ब्रांच सां इतफ़ाक़ सां उन जा चारि शयूं उन सां ई लाॻापियल आहिनि। उहो आहे मेटाफिज़िक्स। ऐं माण्हू बिल्कुलु ॼाण चाहे थो त टुर्थ छा आहे, ऐं माण्हू सम्झे ईअं थो त शायदि का सच जी डेफिनेशन हिकिड़ी हूंदी। सच जूं अलाए क्यूं थ्योरीज़ आहिनि जेके थियनि थियूं, ऐं जेका असीं रिनेसांस वारे अर्ली पीरियड ऐं उन खां पहिरीं मिडीवल पीरियड खे ॾिसंदासीं, विची दौर खे ॾिसंदासीं, त उन जे अंदरि सच जी जेका डेफिनेशन हुई उहा बाउंड हुई सेक्रेड पाक किताबनि सां, जेके उन्हनि खे हू पूजींदा हुआ। उन जे अंदरि जेका शइ आहे उहा ई आहे, ऐं उन खां सवाइ कोन्हे। जंहिं ते पोइ वॾा मसइला थिया ऐं उन जे अंदरि इहा शइ हुई त उते त जेको आहे उहो सिज जेको आहे उहो अराउंड धरतीअ जे चौगुर्द फिरियो पिए। पोइ जॾहिं एस्ट्रोनॉमी अची वई, जंहिंखे चवनि था त इहो रिवोल्यूशन हो, ऐं उन जेका ॻाल्हि कई उहा ॻाल्हि इहा कई त न, धरती जेका सा मर्कज़ कान्हे, पर सिज जेको आहे उहो मर्कज़ आहे हिन निज़ाम शमसी जो। हाणे उहो जेके सुवाल जंहिंखे सदन ताईं माण्हू सच सम्झंदा रहिया, उन वॾो प्रॉब्लम पैदा करे छॾियो। तंहिंजे करे छा असीं उनखे सच चऊं, या ॿाहिरि बरसाति पवे पई, वञी ॾिसणो आहे त पवे पई या कान पई पवे, असीं उनखे सच चऊं, या सभई हिकिड़ी कंहिं ॻाल्हि खे मञीनि था ऐं असीं उनखे चऊं सच आहे या कोन्हे, असीं उनखे सच चऊं। तंहिंजे करे सच जी कहिड़ी असीं थ्योरी खे क़बूल कंदड़ आहियूं, कहिड़े नज़रिए खे क़बूल कंदड़ आहियूं। हिकिड़े माण्हूअ जे लाइ सच इहो आहे जेको चए थो अखुनि सां ॾिसां, उहो सच आहे। ॿियो चवे थो त न, जेके सभई माण्हू ॻाल्हियूं कनि था उहे चरिया त कोन्हनि, उहे जेके ॻाल्हियूं कनि था त उन्हनि जे अंदरि जेकॾहिं का सच जी ॻाल्हि आहे त उनखे क़बूलिया। टिया वरी चवनि था त न, हीअ जेको किताब आहे, असां शागिर्द इलाही कहंदा आहिनि, चवंदा बाबा साईं हीअ ॻाल्हि कई आहे। हाणे मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे शऊर, हुनजो नालो आहे कॉन्शियसनेस, शऊर। हाणे आउं कहिड़ा बि हुनखे ॻाल्हियूं कयां, पर हुन जो सच जेको चाहे चई मूंखे मिस हीअं सम्झायो आहे। हाणे मिस जे सम्झाइण जे वक़्तु आउं कोन हूंदो आहियां, तीअं हुनजो जेको सच आहे जीअं मिस हुनखे सम्झायो आहे, छाकाणि जो हुनजी जेका उस्ताद आहे उहो सभ खां वधीक ॼाणू आहे हुनजी नज़र में, ऐं इलाही कुझु शयूं हुनखे सेखारे बि थी। तीअं ई हिन समाज जे अंदरि जंहिंखे असीं अहमियत ॾियूं था वधीक ॼाणे थो, उहा ई शइ आहे। जेकॾहिं केरु कंहिं इलाइक़े जे अंदरि कंहिं वॾेरे खे समुझ खां उनजे जेको सच आहे उहो ई आहे। तंहिंजे करे उहो रुॻो किताबनि ताईं न, पर इलाही कनि हंधनि ताईं तब्दील थींदो रहियो आहे। तंहिंजे करे असीं सच खे था चऊं। रियलिटी जा जेके बहस आहिनि, बिल्कुलु साईं जेका ॻाल्हि कई त उहे सुवाल बहस सुकरात जे अंदरि दायरे जे अंदरि आया, पर जिन ते तमामु घणो गहरो जेको बहस आहे उहो असांजे मॉडर्न फिलोसफी जे अंदरि आयो तमामु घणो। फैक्ट जो बहस त उन खां बाद जो बहस आहे, जेको उन खां पोइ जेको सो आयो आहे। ऐं ख़ुदि टोटलिटी ऑफ थिंग्स जे समूर जेको सो ई आहे, छा समूर ही छा आहे, उन जे बारे में असांखे यूनान जा ही सभु फ़लसफ़ी सुवाल पुछनि था पिया न, ही समूर आहे छा, ही उनखे अंडरस्टैंड करण जी, सम्झण जी कोशिशि कनि था। जेको थैलीस असांखे नज़र आयो उन बि उनखे सम्झण जी कोशिशि कई, एनाक्सिमेंडर बि सम्झण जी कोशिशि कई, ख़ुदि पैथागोरस उनखे सम्झण जी कोशिशि करे थो, जेको उन समूर खे सम्झण जी कोशिशि करे थो, जेको चवे थो हीअ समूरी शइ हिकिड़ी हारमनी में आहे, मुतवाज़न आहे, उन जे अंदरि हमहांगी आहे। त उहा हिन समूरी शइ खे सम्झण जी कोशिशि करे थो। उन जे लाइ के बि हिकिड़ियूं शयूं जेके सो कोन्हनि उन जे अंदरि। हाणे केरु कहिड़ी शइ खे मञींदड़ आहे उनजो सुवालु आहे, पर जॾहिं असीं हिन सभिनी थ्योरीज़ खां वाक़ुफ़ु थी था वञूं या त पोइ साईं अकबर वारी ॻाल्हि दुरुस्त थी अचे, साम्हूं थी अचे त इहे मामला अञा ताईं डिबेट ऐं डिस्कशन्स जे अंदरि हलंदा रहनि था। तव्हांजे सच जे हवाले सां मूंखे पोस्ट मॉडर्न सच बि यादि आयो, पर हुन सां गॾोगॾु एपिस्टेमोलॉजी जो बि वरी कंट्रीब्यूशन आहे। तव्हांजो सोर्स ऑफ नॉलेजिस कहिड़ा आहिनि, जीअं तव्हांजे शऊर जो सोर्स ऑफ नॉलेज मिस आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे उहो सच सम्झंदो। त अहिड़े क़िस्म जी एपिस्टेमोलॉजी खे सम्झण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में उहे शयूं पोइ असां सुठे नमूने सम्झी सघूं था। थोरो मुख़्तसिर सुवाल बि असांजो हाफ़िज़ कुंबर साहिब जो। अकबर साहिब तव्हां ॻाल्हाइणु चाहियो पिया शायदि? न न, अकबर तव्हांजो भले सुवाल अचे। जी जी, पाइथागोरस जी दावा हुई त हू कई ज़िंदगियूं गुज़ारे चुको आहे, ट्रांसग्रेशन जे हवाले सां ॻाल्हि थी, ऐं 4 ज़िंदगियूं खेसि यादि आहिनि। छा इहा दावा हिन दौर में फ़लसफ़ी करे, मिसाल तौरु अरसो पहिरें जा रसल या सार्त्री, त इहा फ़लसफ़े जे दायरे में अची सघे थी?
आउं इनखे फ़लसफ़े जे दायरे में इहो नथो अची सघे, पर इहो जीअं त पैथागोरस जे बारे में असीं ॻाल्हायूं पिया, पैथागोरस मिस्टिसिज़म हो हुन वटि, ऐं रूहानियत हुई। हू बिलीवर हो उन शइ जो जंहिंखे असां ट्रांसग्रेशन ऑफ सोल चऊं पिया। त हू मेटेम साइकोसिस जो जीअं त बिलीवर हो, उनजे करे हुनखे इहो हुन हिकिड़ी साइकोलॉजिकल अहिड़ी स्टेट में हो जंहिंमें हुनखे इहो महसूसु थींदो हो तूं अॻे 4 ज़िंदगियूं गुज़ारे चुको आहे। हाणे इहो मामिलो फ़लसफ़े जो हींअर मूंखे नथो लॻे, इहो मामिलो हिकु यकीन या बिलीफ जो लॻे थो, जेको बिलीफ फ़लसफ़े जो सब्जेक्ट न आहे, बिलीफ मज़हब जो सब्जेक्ट आहे। तंहिंजे करे उन वक़्त में शयूं एतिरियूं हर शइ क्वाइट क्लियर थी अलॻि अलॻि थी न बीठी हुई। साइंस, मज़हब, फ़लसफ़ो, इहे टई शयूं पाण में विढ़ियल हुयूं ऐं इहे टई शयूं गॾो गॾु पियूं डिस्कस थींदियूं हुयूं। कंहिं हिकिड़े ढेरे में जीअं सभु धागा गॾु विढ़ियल हुजनि, इहे सभु धागा गॾु विढ़ियल हुआ। अॻिते हली पोइ साइंस अलॻि थी वई ऐं हींअर जामेट्री फ़लसफ़े जो सवाल ई कोन्हे। असां हींअर पैथागोरस जी जामेट्री ते पिया ॻाल्हायूं, थ्योरम अॼु बि स्कूल में पढ़ायूं पिया, a² + b² = c²। इहे असां बिल्कुलु इहे फ़लसफ़े जा हाणे सुवाल न आहिनि, इहे हाणे जामेट्री साइंस जा सुवाल। तंहिंजे करे इहो जेको हफ़ीज़ साहिबु पुछियो आहे, इनखे आउं हफ़ीज़ साहिब सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त इहो हाणे फ़लसफ़े जो सुवाल न आहे, इहो बिलीफ जो सुवाल आहे। तंहिंजे करे इनखे फ़लसफ़े मां ख़ारिज करणु सुवाल इन जवाबु ॾे। साॻियो तव्हां जीअं चओ त शयूं विचड़ियल आहिनि, राशिद साहिब बि जवाबु ॾींदो, पर हुन खां पहिरियों मुमताज़ बुखारी जो सुवाल मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां पढ़ियो हूंदो। साईं बि पुछियो आहे त फ़लसफ़ो ऐं नफ़्सियात पाण में गिड़मिड़ थियल छो आहिनि? उहो इन करे जो उन वक़्त में इहे सभु इल्म हिकु ई हुआ, इहो सभु इल्म फ़लसफ़ो ई हो। साइंस बि फ़लसफ़ो हुई, नफ़्सियात बि फ़लसफ़ो हुई, समाजियात बि फ़लसफ़ो हुई, हर शइ फ़लसफ़ो हुई। पोइ उहे उन्हनि इल्म में उहे ब्रांचूं पाण भरियूं थींदियूं हुयूं, पाण भरियूं थींदियूं। हिकिड़ो माउ पीउ हूंदो आहे या माउ हूंदी आहे, हुनजा ॿार हूंदा आहिनि, 5, 7, 8, 10 ॿार हूंदा आहिनि न, उहे जॾहिं वॾा थींदा आहिनि उन्हनि जा वरी अलॻि अलॻि घर थींदा आहिनि, उहे हिकिड़े घर में कोन रहंदा आहिनि। इहे फ़लसफ़े जूं धीअरूं ऐं पुट आहिनि इहे सभु। तंहिंजे करे उन्हनि जे वॾा थी विया, उन्हनि पंहिंजा पंहिंजा घर वञी ठाहिया। पहिरीं वॾी धीउ त साइंस हुई, जंहिं वञी पंहिंजो घर ठाहियो, पोइ नफ़्सियात पंहिंजो घर ठाहियो, पोइ सोशियोलॉजी पंहिंजो घर ठाहियो। ईअं हाणे उहे पंहिंजे घर आहिनि, पर वॾड़ी जेका आहे अम्मा आहे, अञा ताईं हयाती आहे ऐं सभिनी ते असरु रखे। वाह, ॾाढो सुठो। राशिद साहिब, तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? राशिद साहिब, तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? बिल्कुलु बिल्कुलु। हाणे ॿई साईं हफ़ीज़ जी जेका ॻाल्हि आहे उहा ऐं साईं मुमताज़, हा बिल्कुलु, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी। ऐं जेका ॻाल्हि ॿोल साईं हफ़ीज़ जो सुवाल आहे ऐं साईं मुमताज़ जेका ॻाल्हि कई आहे, उहा ॿई आउं उन ॿिन्ही खे इलाही कनि शयुनि सां मिलंदड़ महसूसु कयां थो। ऐं पैथागोरस जंहिं टाइम ते हो, उन टाइम ते हिकिड़ो वॾे में वॾो सुवाल इहो हो त हीउ राशिद छो थो घुमे फिरे ऐं ओचितो कुझु बि कोन थियो अथसि ऐं पट ते हीउ ढेर थी पियो आहे, हाणे त बाहि बि नथो खणे, अखि बि नथो चोरे, छा थी पियो अथसि? हाणे इहो उहो मामिलो हो जंहिं कयो थिए त माण्हू जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल हुजे त पहिरीं छा अची चेक कंदा आहिनि? आम माण्हू छा अची चेक कंदो? उहो अची हिते आंगर रखी चेक कंदो, साह खणे थो नथो खणे, साह सां। तंहिंजे करे सोल खे इलाही कनि हंधनि ते रिज़म्बल जेको कयो वियो आहे, मुशाहिबत जेका कई वई आहे, उहा साह सां कई वई आहे। त जेको साह आहे उहो निकिरी थो जेको सो वञे, प्रोसेस ख़तमु थो थी वञे। हाणे इहा ख़बर ई न हुई माण्हुनि खे ओचितो, पर रुॻो इहा शइ न हुई, हरकत न हुई, पर उन सां गॾु सपना बि हुआ, ख्वाब बि हुआ, ख़्वाहिशूं बि हुयूं, लज़तूं बि हुयूं, अहसासात बि हुआ। इहे सभु शयूं उन सां लाॻापिया पिया आहिनि। तंहिंजे करे रुॻो रूह जो मसइलो न हो, पर रूह सां इहे सभु शयूं हुयूं जेके उन सां लाॻापियल हुयूं। उहा रंगीनी हुई जेका लाॻापियल हुई, उहा सॼी जेका आहे उहा ख़तमु थी थिए। ऐं गॾो गॾु जीअं जीअं माण्हू पोड़ो थियो थिए त उहा उनखे महसूसु थिए थो त उहे शयूं घटिजण थियूं शुरू थी वञनि हलियूं। उहे सभु सुवाल हुआ जेके पोइ हल थिया आहिनि, जंहिंजे अंदरि हयातीअ जो तसवुरु। हाणे असीं ज़िंदगीअ खे त बहस जे हेठि आणींदासीं, जेको साइंस जो मौज़ू आहे उहो ज़िंदगीअ जे अंदरि त अचे थो, पर
लॻे थो राशिद साहब नेट जो मसइलो थी वियो। अकबर साहब पाण एसिताईं ॿियो सुवाल वठूं या राशिद साहब जो वेट कयूं? भले सवाल ॿियो वठो, राशिद साहब ईंदा त वरी उतां खां शुरू कंदा राशिद साहब पंहिंजे। माजिदा परियार वारो सुवाल घणे भाङे डिस्कस थी चुको आहे, पर वरी बि उनखे थोरो मुख़्तसिर तव्हां जवाबु ॾियो। सर, जेकॾहिं हर शइ मादे मां ठहियल आहे त पोइ पहिरें नंबर ते रूह पैथागोरस कीअं चयो, मादो ॿिए नंबर ते कीअं आयो? ही मटीरियलिस्टिक अप्रोच वारी ॻाल्हि आहे त मादे जो ठहियल सॼी काइनात, त पोइ पहिरें नंबर खे रूह उन कीअं चयो? हुनजो इहो ख़्यालु हो त ही जेका काइनात जेका मौजूदात आहे, मौजूदात जेका आहे उहा मादे जी ठहियल आहे ऐं रूह जीअं त इंसान खे नज़र नथो अचे ऐं अवल नंबर उनजी आहे जंहिंखे हू इशारो ख़ुदा ॾांहुं हो, त उहो रूह आहे जंहिं मां ॿिया सभु रूह ठहिया आहिनि। तंहिंजे करे इहो हिकिड़ो तमामु वॾो सवाल आहे त मादे जी अवलियत आहे या रूह जी अवलियत आहे। यानी तमामु आइडिया जी अहमियत पहिरीं आइडिया अवल आहे या मादो अवल आहे, इहे फ़लसफ़े जा ॿ वॾा स्कूल ऑफ थॉट आहिनि। तंहिंजे करे हाणे जेको मैडम सवाल पुछियो आहे, जेकॾहिं हर शइ मादे मां ठहियल आहे त इन सवाल मां वरी इहो जवाबु थो ॾियां, इहो कंहिं चयो आहे हर शइ मादे मां ठहियल आहे? इहो हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे। ॿियो स्कूल ऑफ थॉट जेको मटीरियलिस्ट स्कूल ऑफ थॉट आहे, उहो इहो ई आहे त हर शइ मादे मां ठहियल आहे ऐं मादे मां आइडिया, मादे मां तसवुरात जनम वठनि था। अवल मादो पोइ तसवुर। ॿियो स्कूल ऑफ थॉट इहो आहे जेको अफलातून जो आहे, न अवल रूह आहे, अवल आइडिया आहे, उन खां पोइ मादो जनम वठे थो, उन मां ई जनम वठे थो। इहे ॿ स्कूल ऑफ थॉट आहिनि ऐं इन्हनि ते डिघी गुफ़्तगू खे ॿिए टाइम ते थींदी। राशिद साहब अची विया आहिनि त पंहिंजी ॻाल्हि करे सघनि था। न बिल्कुलु जवाब बि ॾियो। हा बिल्कुलु। ऐं त तंहिंजे करे जेको नफ़्सियात वारो जेको बहस आहे ऐं उहो ऐं जेको असांखे जेको हींअर साम्हूं सुवाल थियो आहे, उहे ॿिन्ही खे आउं उन सां लिंक जेको सो कयां थो। नफ़्सियात जी जेका उमिरि आहे उहा जेकॾहिं एपिस्टोमोलॉजी ते कमु न थिए हा, इल्मियात ते कमु न थिए हा, जॉन लॉक जी थ्योरी न अचे हा, उनखां पोइ बर्कले जी न अचे हा, डेविड ह्यूम जी न अचे हा, त शायदि नफ़्सियात वारो जेको बहस आहे उहो अॻिते ई न वधे हा। नफ़्सियात हिकिड़े शोबे जी सूरत में तॾहिं जेको सो आयो आहे जॾहिं हिन क़िस्म जूं शयूं आहिनि ऐं उनखे इहा फिलोसॉफी सॼी सपोर्ट करे थी, जंहिं तमामु घणो उन ते जेको सो कमु कयो। हीउ ॿियो जेको बहस आहे त मादो अवल ऐं रूह, इन क़िस्म जा जेके बहस असांखे नज़र अचनि था, असीं जेकॾहिं मार्क्स जे ओरिजिनल राइटिंग्स खे पढ़ंदासीं त शायदि असां हिननि इलाही कनि शयुनि खां बची पवंदासीं, छाकाणि जो उन जे अंदरि इलाही कनि उहो बहस कंहिं ॿिए अंदाज़ में जेके थियल आहिनि। उनजे करे हाणे इहो असांखे बहस ख़ुदि इल्म जे फ़लसफ़े सां लाॻापियल आहिनि, एपिस्टोमोलॉजी सां लाॻापियल आहिनि, जंहिंजे अंदरि लॉक जेका ॻाल्हि कई हुई उहा इहा कई हुई त जंहिं मादियत जी ॻाल्हि कई त दिमाग़ में कुझु कोन्हे, दिमाग़ रूह सां रिलेट कनि था, तंहिंजे करे उनजे अंदरि कुझु कोन्हे। जेका बि शइ आहे उहा सेंसिस जे ज़रिए सां जेका अचे थी असां वटि, हिकिड़ी उनखे ऐं ॿी एवोल्यूशन जी जेका थ्योरी आहे उन सां उनखे जेको सो लिंक कयो थो वञे हलियो। त इंसान आहे, इंसान जो ब्रेन आहे जेको हाईली कम्प्लेक्स मैटर आहे, उहो पोइ ऐं बाद में जेको सो डेवलप थियो आहे। तंहिंजे करे उन जा सोर्सिस ॿ आहिनि, हिकिड़ी एवोल्यूशन जी थ्योरी आहे, ॿी असांजी एपिस्टोमोलॉजिकल थ्योरी आहे। एपिस्टोमोलॉजिकल जॾहिं असीं थ्योरी खे पढ़ंदासीं ऐं एवोल्यूशन जी थ्योरी खे असीं पढ़ंदासीं त पोइ असीं ॾिसंदासीं त इहो जेको बहस आहे, इहो बहस असांखे उन तरफ़ वठी वेंदो हलियो त असां इन खे इल्मी तौर ते कीअं सम्झूं था या कीअं कयूं था। बक़ाया ख़ुदि जॾहिं असां उन शयुनि खे अॻिते ईंदासीं त पोइ असांखे मादे ऐं रूह वारो जेको मामिलो आहे, छाकाणि पोइ जेका रूह जी डेफिनेशन आहे उहा बि रीडिफाइन थी वञे हली, उहा डेफिनेशन अॻिते तमामु घणी अची थी वञे हली, जेका उन कंहिं शइ जी एफिशिएंसी सां रिलेट थी वञे हली। तंहिंजे करे उहे इलाही का उहे सुवाल आहिनि जेके थियनि था, जेके अॼु बि आहिनि। जेकॾहिं अॼु मुंहिंजे DNA खे ॾिठो वञे त मुंहिंजी उमिरि त 40-42 साल हूंदी, 50-60 सालनि जे अंदरि, 70 सालनि जे अंदरि त डेथ थी वेंदी मुंहिंजी, पर मुंहिंजे उन DNA खे ॾिठो वञे त उन जे अंदरि त 3.5 करोड़ जो सॼो प्रोसेस थो नज़र अचे जेको उन जे अंदरि स्टोर्ड आहे। पोइ छा उन DNA खे लाइफ कोन्हे छा 3.5 करोड़ जी जेको स्टोर्ड आहे? तंहिंजे करे उहे इलाही का उहे सुवाल आहिनि जेके असां जॾहिं फ़लसफ़े जे अंदरि ईंदासीं त इलाही का पेचीदा बि थींदा, पर असांजा इलाही का मुंझ बि हल कंदा। ॾाढो सुठो। हाणे असांजो हिकिड़ो सुवाल आहे डॉक्टर शुजा अहमद मेहतर साहब जो,
जेको असां वटि सिंध यूनिवर्सिटी में एरिया स्टडी सेंटर जे पाकिस्तान स्टडी सेंटर जेको डिपार्टमेंट आहे हुनजो चेयरमैन आहे, साईं पुछे पियो त डू यू बिलीव दैट ज्योमेट्रिक शेप्स and structures found in Mohenjo-daro reflect philosophical ideas about beliefs of Pakistan or people. यो अकबर लगारी साहब जे कॉन्टेक्स्ट में मुझे ख्याल में सवाल पूछियल आहे। ये लगारी साहब ॻाल्हि कई जेको मोहनजोदड़ो जे कॉन्फ्रेंस जे हवाले सां, त अकबर साहब तव्हां इन जो जवाबु बहितर ॾेई सघो था त छा तव्हां मञो था त इहे शेप्स आहिनि या जेके इहे ज्योमेट्रिक कंडीशंस आहिनि उहे उन सां रिलेट कनि था, जेके माण्हू सम्झनि था, फिलोसॉफिकल आइडिया सां रिलेट कनि था? इहो का रिसर्च इन क़िस्म जी त का ई कोन्हे का जेका का इन ते कंहिं इहो कयो जेको मोहनजोदड़े जे माण्हुनि जे फिलोसॉफिकल थॉट छा हुआ, फिलोसॉफिकल पॉइंट ऑफ व्यू कहिड़ा हुआ, ऐं फ़िलहाल त उतां जेके मटीरियल शयूं मिलियूं आहिनि उन्हनि जी एनालिसिस थिए पई। लेकिन हिकिड़ो ओवरऑल जॾहिं ॾिठो वञे त हिकिड़ी ज्योमेट्रिकल शेप्स जेके आहिनि इहे हार्मनी खे ज़रूरु रिफ्लेक्ट कंदा आहिनि। इहे हार्मनी आहे इन्हनि सभिनी शयुनि में, ही कुंडूं, ही पासा, ही शयूं जेके परफेक्शनिज़म आहे उन्हनि में। त परफेक्शनिज़म ख़ुदि हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे फ़लसफ़े में, त हर शइ खे परफेक्ट हुजणु खपे या परफेक्ट हर शइ थी सघे थी या नथी थी सघे। त ही ज्योमेट्री जो इल्मु या मैथमेटिक्स जेके आहिनि उहे परफेक्ट इल्म आहिनि जेके साइंस जे दायरे में अचनि था, पर उन वक़्तु साइंस ऐं फ़लसफ़ो गॾु आहे। तंहिंजे करे हिकिड़ी चई सघूं था मोहनजोदड़े जे माण्हुनि जो जेको ॿियूं शयूं मिलियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं मिलाए करे ॾिठो वञे, उहे हार्मोनियस माण्हू हुआ, उहे सुकून पसंदि हुआ, उहे बेतरतीब ज़िंदगी न गुज़ारींदा हुआ। हुननि जी हर शइ में ज्योमेट्री ऐं मैथ्स आहे, यानी हर शइ में तरतीब हुई, हुन ज़िंदगी में तरतीब हुई, ईअं इंटरप्रीट करे सघिजे थो। बाक़ी का अहिड़ी रिसर्च मोहनजोदड़े जे जेके रिसर्चर आहिनि उन्हनि घणनि खे पढ़ियो आहे, घणनि सां ज़ाती कचहरियूं बि कयूं आहिनि, मार्क केनाय, डॉक्टर जेनसन, वॾा नाला मोहनजोदड़े जा जेके आहिनि आलिम, उन्हनि सां मूं ज़ाती कचहरियूं कयूं आहिनि, पर अहिड़ी का शइ मूंखे उन्हनि वटि नज़र कोन्हे। अच्छा राशिद साहब, मोहन शुजा अहमद मैसर साहब जो वरी सवाल आहे, ट्रूथ इज अ फैक्ट एग्रीड बाय मेजॉरिटी ऑफ पीपल। वरी मुंहिंजे ख्याल में इहो साॻियो जवाबु पोस्ट मॉडर्न सवाल आहे, पोस्ट मॉडर्न जवाबु अची सघे थो। अकबर साहब कामरान खान मलिक बि तव्हां खां स्टैम्प्स एंड सील्स जे बारे में पुछियो आहे। मुंहिंजो ख्याल आहे त असांजो जेको डिस्कशन आहे फ़लसफ़े जे बारे में आहे, त मोहरनि जे बारे में या सील्स जे बारे में असां कंहिं ॿिए दफ़े कंहिं आर्कियोलॉजिस्ट खे घुराईंदासीं या ॻाल्हि कंदासीं। हिते फ़लसफ़े जो मौज़ूअ पर डेफिनेटली शुजा साहब जो ही सुवाल अहम आहे त जेका मेजॉरिटी मञे छा उहा सच आहे? आउं हुन जे बारे में ॻाल्हि कंदुसि त आउं हेराक्लिटस वारी ॻाल्हि खे रिपीट कंदुसि त नथिंग इज़ परमानेंट देन द चेंज। तब्दीली जेका आहे उहा ई कतई आहे, बक़ाया जेके बि शयूं आहिनि उहे तब्दील थींदियूं रहनि थियूं। उन में बिलीव कयां थो प्लस में। ऐं जेका हीअ शइ आहे त ट्रुथ जेको आहे उन जे बारे में त जेका मेजॉरिटी क़बूल करे थी उहा हिकिड़ी थ्योरी आहे जंहिंखे माण्हू क़बूल नथा जेके असां था, ऐं उन सभिनी खे शयूं जेके असां चवनि थियूं, जीअं असां सभिनी खे जॾहिं धरती जी बेज़वी जी ख़बर न हुई त सभिनी चयो थे मूं त कोन ॾिठो वञी या कंहिं ॿिए त कोन ॾिठो वञी, पर इहा पॉपुलर जॾहिं हली थिए त माण्हुनि उनखे क़बूलियो थिए। अॼु बि खोड़ सारा माण्हू कंहिं ॿी शइ खे क़बूलीनि था, पर ट्रुथ जे बारे में जेका आहे उहो ख़ुदि जेको ट्रुथ आहे उहो बि तब्दील जेको सो थींदड़ आहे। जंहिंजे करे हाणे ट्रुथ वरी फैक्ट जे अंदरि असीं ईंदासीं त पोइ असांजा लॉजिक जे तरफ़, डिबेट जे तरफ़ निकिरी था जेके से वञूं। तंहिंजे करे आउं उन ॻाल्हि खां एग्री नथो कयां त माण्हू मेजॉरिटी क़बूल करे थी इन शइ खे, तंहिंजे करे एग्री करे फ़लसफ़े जे अंदरि। ऐं हूअं कॾहिं कॾहिं हुन जी इब्तिताऊं तॾहिं थींदियूं आहिनि त सॼी मेजॉरिटी मुखालिफ़ हूंदी आहे, फ़क़ति हिकिड़ो ई शख़्स हूंदो आहे जेको उन ॻाल्हि खे जेको सो कंदो आहे, त उहो अॻियां हली साबित तारीख़ कंदी आहे त उहो हिकिड़ो माण्हू जंहिंखे सभिनी चयो पिए त हीउ कूड़ो आहे, बेवकूफ़ आहे, चरियो आहे, तारीख़ हुनखे साबित कंदी आहे त हीउ सचो आहे। वॾी महिरबानी, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं। सवाल त काफ़ी आहिनि। अकबर साहब तव्हां हिन हवाले सां कुझु ॻाल्हाइणु पसंदि कंदो या असां हिकिड़ो? बिल्कुलु, ऐं हुन ते थोरो एड कंदुसि त ॾिसो ट्रुथ ते साईं ॻाल्हाए विया, पहिरीं साईं हिन ते ॻाल्हायो त ट्रुथ बिज़ात ख़ुदि छा आहे, ट्रुथ सब्जेक्टिव आहे या ट्रुथ ऑब्जेक्टिव आहे। आमतौर ते इहो पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट जेके फिलोसोफर हुआ उन्हनि हिन ते घणो कुझु ॻाल्हायो आहे, ऐं पोइ उन नतीजे ते पहुता त आमतौर ते साईं सवाल पुछण वारे शुजा साहब जेको सवाल पुछियो आहे हुनजी ओरिजिन में पहुची वियो आहियां त सवाल जे पोयां छा आहे त आमतौर ते ईअं थींदो आहे
त 4 माण्हू गॾिजी का हिकिड़ी राय क़ाइमु कंदा आहिनि, पोइ उहा राय हू 4 माण्हू 10 माण्हुनि जे अॻियां रखंदा आहिनि ऐं 10 माण्हुनि मां 9 माण्हू हुन सां एग्री कंदा आहिनि, हिकिड़ो इख़्तिलाफ़ कंदो आहे। उहे 9 माण्हू वरी गॾिजी करे उहे 500 माण्हुनि जे अॻियां उहा राय रखंदा आहिनि ऐं 500 मां 450 माण्हू हुन राय सां एग्री कंदा आहिनि। ईअं हलंदे हलंदे उहा राय लखे बल्कि करोड़ माण्हू हुन राय सां मुतफ़िक़ थी वेंदा आहिनि ऐं हिकिड़ी अक़लियत हूंदी आहे जेका हुन राय सां या त इख़्तिलाफ़ रखंदी आहे या मुखालिफ़त कंदी आहे। किथे मुखालिफ़त न कंदी आहे, रुॻो पैसिव इख़्तिलाफ़ रखंदी आहे। हाणे मेजॉरिटी हुन ॻाल्हि खे तस्लीम करे वरितो। हाणे मेजॉरिटी जंहिं माण्हुनि खे तस्लीम करे वठे थी, उहो तारीख़ में हलंदे 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 उहो सच उनखे मञियो वञे थो, उनखे चयो वञे थो त हीउ सच आहे। छो जो हिनखे करोड़े माण्हू मञनि पिया, करोड़े माण्हू बेवकूफ़ आहिनि। बाबा ही करोड़े माण्हू बेवकूफ़ आहिनि जो तव्हां चओ था अक़लियत वारा 4 माण्हू तव्हां चओ था हीअ ॻाल्हि ग़लति आहे। करोड़े माण्हू चवनि पिया इहो ग़लति आहे। हाणे केरु चवे करोड़े माण्हू ग़लति आहिनि ऐं हुनखे हुन वांगुरु चवनि था त हुनखे कंहिं चयो त सिज घुमे थो, साइंसदान जेके माफ़ी वठणी पई, गलेलो तूं जेको आहे सो हिकिड़ो जेको सचो आहीं। ऐं हीअ जेका करोड़े माण्हू चवनि पिया धरती जेको आहे उहा साकित आहे ऐं सिज मूव करे थो, तूं चवंदो सिज साकित आहे धरती मूव करे थी, तूं कूड़ो कूड़े जो पुटु। सबबु कहिड़ो, कहिड़ी ॻाल्हि ते, छो जो ही करोड़े माण्हू चवनि था। हाणे हिते जेको सचो आहे उहो सिर्फ़ एग्रीड बाय मेजॉरिटी आहे, बट इट्स नॉट एब्सोल्यूट ट्रुथ। त अॻिते इहो सवाल ईंदा त व्हाट इज ट्रुथ, व्हाट इज सब्जेक्टिव ट्रुथ, व्हाट इज ऑब्जेक्टिव ट्रुथ, व्हाट इज एब्सोल्यूट ट्रुथ। जेके पोस्ट मॉडर्निस्ट फिलोसोफर चवनि था त देयर इज नो एब्सोल्यूट ट्रुथ। हिते असांजा दोस्त ॿिनि शयुनि खे कंफ्यूज़ कनि था, हिकिड़ो साइंटिफिक या ऑब्जेक्टिव फैक्ट खे ट्रुथ सां। चवनि था ॾिसो सिज रोज़ानी ओलह खां ओभर खां उभरे थो, छा इहो सच न आहे? न, इहो सच न आहे, इहा हक़ीक़त आहे। हक़ीक़त में ऐं सच में फ़र्क़ु आहे। हक़ीक़त साइंटिफिक थींदी आहे, सच जेको आहे उहो फिलोसॉफिकल। तंहिंजे करे साइंटिफिक अकबर साहब जे नेट जो मसलो थी वियो। राशिद साहब ही नकाश बलोच साहब पुछे पियो, साॻे सवाल जो जवाब अकबर साहब ॾाढे सुठे नमूने ॾिए पियो ऐं तव्हां बि हुन खां पहिरें अली बख्श बोज़दार साहब जे सवाल में जवाब ॾेई चुका आहियो ॾाढे सुठे नमूने सां। थोरो हिनखे डिफाइन कयो त पोइ असां रज़ाक सेहतो साहब पुछे थो माण्हूअ जी जबलत खे फ़लसफ़ो कीअं थो बयानु करे, उन ते पोइ ईंदासीं। तव्हां हिनखे थोरो बिल्कुलु रियलिटी फैक्ट खे बयानु कयो। हाँ, फैक्ट जे बारे जे अंदरि जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा हाँ घणे क़दुरु इहा शइ चए थी जेका वेरीफाई थी सघे। ट्रुथ जे बारे में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ट्रुथ जे अंदरि हिकिड़ा उहे ट्रुथ आहिनि जेके कंहिं न कंहिं किताबनि सां लाॻापे में बचनि था, मेजॉरिटी ऑफ द पीपल सां जेको सो कयो थो वञे, जंहिंखे अकुल जेको आहे उहो मञे उन सां कयो थो वञे, तंहिंजे करे इहा शइ उन सां लाॻापे में अचे थी। ख़ुदि जेका रियलिटी जो जेको बहस आहे उहो साईं बि ॻाल्हि ॿोल करे वियो हलियो ऐं उन ते वॾा जेके से बहस जेके से रहिया आहिनि त उहा रियलिटी कहिड़ी जेका सा आहे, रियलिटी जेका मूंखे साम्हूं नज़र अचे थी छा इहा रियलिटी आहे? माण्हू आमतौर ते चवे थो त जेका आउं शइ ॾिसां थो उहा जेका सा रियलिटी आहे। हाणे उनखे ॾिसण जे अंदरि जेका शइ आहे उहा शायदि असांजी रियलिटी ॾाढी कलरफुल रियलिटी आहे, पर मख़सूस जानवर आहिनि उहो उनखे ब्लैक एंड वाइट में ॾिसनि था। उनजे लाइ सूफ़ ॻाढ़ो कोन्हे, उनजे लाइ सूफ़ जेको आहे उहो उनजो रंग ॻाढ़े ऐं अछे जे विच जे अंदरि जेको सो आहे ग्रे टाइप ते थी सघे थो उहो जेको, त उनजी सचाई जेका सो उहा आहे। तंहिंजे करे सचाई ऐं सचाई जो असांजूं लिमिटेशन्स छा आहिनि, असांजी सेंसिस जूं लिमिटेशन्स छा आहिनि, उहे सभई जेके बहस आहिनि उहे आउं सम्झां थो त ग्रीक जे अंदरि उनजो बहस एतिरो घणो कोन थियो आहे यूनान में, पर मॉडर्न फिलोसॉफी जे अंदरि उनजो वॾे में वॾो जेको सो उहो बहस थियो आहे, उहो असांजे साम्हूं जेको सो अचे थो। ॾाढो सुठो। रज़ाक सेहते साहब जे सवाल जो मुख़्तसिर तव्हां जवाब ॾियो, माण्हूअ जी जबलत खे फ़लसफ़ो कीअं थो बयानु करे? हाँ, इहो रज़ाक सेहते साहब जे सवाल जो मुख़्तसिर तव्हां जवाब ॾियो, माण्हूअ जी जबलत खे फ़लसफ़ो कीअं थो बयानु करे? हाणे जबलत वारो जेको मामिलो आहे उहो आउं फ़लसफ़े खां वधीक नफ़्सियात सां लाॻापियल आहे।
ऐं उन ते बहितर अंदाज़ में उहे नफ़्सियात सां लाॻापियल जेके साथी आहिनि उहे उनखे ॻाल्हि ॿोल जेके से करे सघनि था। त उहे शयूं कहिड़ियूं जेके से आहिनि, असांजो कुझु जेके इंस्टिंक्ट आहिनि जंहिंखे असां थ्योरी ऑफ एवोल्यूशन जे अंदरि बि डिस्कस कयूं था, नफ़्सियात जे अंदरि बि जेका असां डिस्कस असीं उनखे जेके से कयूं था, त उहे उन शइ सां लाॻापियल आहिनि। हाणे असांखे उन जबलत जे पहिरीं लफ़्ज़ खे सम्झूं ऐं उहा हूंदी छा आहे, थींदी छा आहे, ऐं पोइ असां अचूं त माण्हूअ जी जबलत का मख़सूस क़िस्म जी आहे त उहा छा आहे, पोइ उहा शइ उन जी वज़ाहत खां पोइ को असीं सघूं था। पर फ़लसफ़े जो जेको मौज़ू आहे उहो फ़लसफ़ो उन जी जबलत सां लाॻापियल कोन्हे। हा, एथिक्स जे अंदरि ज़रूरु बहस थिए थो, उन जे अंदरि जेके शयूं आहिनि उहे ज़रूरु बहस जे अंदरि, पर उन जा डायमेंशन्स ॿिया आहिनि। जी अकबर साहब, तव्हांजी पहिरीं ॻाल्हि थोरी अधूरी रहिजी वई, असां ॿियो सुवाल वरितो रज़ाक सहते साहब जो, तव्हां हिननि खे मिलाए करे हिकिड़ो जवाबु ॾियो। साईं, जिबलत बुनियादी तौर ते वाकई हाणे हीअं त नफ़्सियात जो मसइलो आहे, मूं इहो पढ़ियो आहे ख़ुसूसन सिगमंड फ्राइड खे ऐं कार्ल युंग खे ऐं जेके ॿिया नफ़्सियातदान जिन्हनि ते ॻाल्हायो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में असां पोइ मौज़ू खां हटी वेंदासीं। जेकॾहिं ईअं नफ़्सियात ते ॻाल्हाइण शुरू करे छॾिया, वरी को सोशोलॉजी जो सुवाल बि ईंदो। तंहिंजे करे रज़ाक साहब खां माज़रत कंदे त भले उन सुवाल तव्हांजो वैलिड आहे, पर जीअं त ही फ़लसफ़े खां ॿाहिरि ऐं वरी ख़ुसूसन अॼु असां प्री सोक्रेटिक फ़लसफ़े ते ॻाल्हायूं पिया, पोइ ईअं असांजे जेको आहे असां पंहिंजे स्फेयर खां निकिरी वेंदासीं। तंहिंजे करे असां मौज़ू ते रहूं त बहितर। न रज़ाक साहब खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, कंहिं न कंहिं फ़लसफ़े जे हवाले सां इन मौज़ू ते असां ईंदासीं त किथे न किथे इहा बहस थींदी, ईअं रहिजी कोन वेंदो असांखे लॻे थो। गबोल दरगाही साहब कमेंट कयो आहे या सुवाल आहे, थोरो हिनखे ॾिसी था वठूं। चए थो त साईं ही तालीमी टचिस त आहिनि पर इल्मी तमामु घटि, यानी जेको फ़लसफ़ो यानी पढ़ाईंदा आहिनि उन दायरे खां ॿाहिरि जा तजिया न आहिनि, सच जी का तारीफ़ न आहे, छाकाणि त इराक़ी माण्हू इर्तिकाई मरहलो फ़लसफ़ो आसमानी न आहे रहियो, ज़मीनी रहनुमाई आहे। मूंखे सुवाल कुझु सम्झ में कोन आयो, त साईं जी राइटिंग ॾुखी आहे, पर चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां जेका डिस्कशन पाण कयूं पिया उहा तालीमी आहे, इल्मी कोन्हे। ऐं उहा शइ जेका असांखे आमतौर ते पढ़ाई वञे थी उहे शयूं आहिनि। त अकबर साहब, तव्हां थोरो हिन हवाले सां जवाबु ॾियणु पसंदि ऐं चाहींदुसि त जेकॾहिं गबोल साहब खे इहे शयूं पढ़ायूं वञनि थियूं, गबोल साहब ख़ुशि नसीब आहे जंहिंखे इहे शयूं पढ़ायूं वञनि थियूं। इहे शयूं कंहिंखे नसीब थियनि थियूं, नसीब वारो आहे गबोल साहब। हिकिड़ी ॻाल्हि आउं एड कंदुसि ओवरऑल फ़लसफ़े जे हवाले सां, त जेकॾहिं को माण्हू चवे ऐं साइंस खे नथो मञा त ही स्टेटमेंट साइंस जी न आहे। दिस स्टेटमेंट इज़ नॉट साइंटिफिक। जेकॾहिं को माण्हू चवे त मज़हब खे नथो मञा त ही स्टेटमेंट मज़हबी न आहे। पर जेकॾहिं को माण्हू चवे फ़लसफ़े खे नथो मञा, ही स्टेटमेंट फ़लसफ़ो आहे। फ़लसफ़ो आहे, बिल्कुलु एग्री। माण्हू चवे थो ऐं फ़लसफ़े खे नथो मञा त ही ॿियनि हुन स्टेटमेंट्स वांगुरु ही उनखे रद्द कोन कबो। ही ख़ुदि फ़लसफ़ो आहे, फ़लसफ़े खे न मञण बि फ़लसफ़ो आहे। हिकिड़े माण्हू चयो अकुल खे नथो मञा, ख़ुशूसन असां वटि अकुल ऐं इश्क जो झेड़ो हले थो जॾहिं, हालांकि मुंहिंजे नज़र में कोई हिननि में झेड़ो आहे ई कोन अकुल ऐं इश्क में, पर असां वटि अकुल ऐं इश्क जो घणो झेड़ो हले थो। अकुल अहिड़ो त अहिड़ो, अकुल अहिड़ो ऐं रुॻो उन्हनि खां हिकिड़ो सुवाल पुछंदो आहियां, भला अकुल ख़राब कीअं आहे, त हू जेको बि जवाबु ॾींदा अकुल जे तहत ॾींदा। ऐं जीअं त हू अकुल जे तहत जवाबु ॾींदा, तंहिंजे करे हू अकुल जो इनकार करण जे बावजूदु अकुल जो असबाब था कनि। अकुल खे रद्द बि अकुल सां करे सघिजे थो, फ़लसफ़े खे रद्द बि फ़लसफ़े सां करे सघिजे थो। तंहिंजे करे अकुल खे केरु न मञे, फ़लसफ़े खे केरु न मञे त हू फ़लसफ़ो आहे। जेकॾहिं दरगाही साहब चवे थो इहे शयूं इल्मी न आहिनि, तंहिंजे बावजूदि बि इल्मी आहिनि। ॾाढो सुठो। आख़िरी सुवाल पाण वठंदासीं, सुवाल काफ़ी थी विया आहिनि। सैयद इकरार जिलानी साहब पुछे पियो, साईं ॾिठो वियो आहे त अक्सर फिलासफ़र मथे तबिके जा माण्हू थिया आहिनि, हेठिएं विचोले तबिके जा तमामु घटि रहिया आहिनि। पहिरें राशिद साहब जवाबु ॾे, पोइ आख़िरी असां अकबर साहब खां इहो रायो पुछंदासीं। बिल्कुलु इहा ॻाल्हि इलाही के हद ताईं दुरुस्त आहे, छाकाणि जो इब्तिदाई तौर ते शयुनि जे बारे में जेसि ताईं रुॻो तज़िये करण जो ख़्यालु हो त उहो माण्हू तज़ियो बहितर अंदाज़ में करे सघे थो जेसि ताईं उहो इल्म जे मर्कज़नि ताईं पहुचे।
असांखे ही इब्तिदाई फ़लसफ़ी बि नज़र अचनि था। उन्हनि जो बि ॾिसूं था त उहे रुॻो पंहिंजी जॻह ते ॻोठ में कोन वेठा रहिया आहिनि, उहे इराक़ बि विया आहिनि, उहे मिस्र बि विया आहिनि। इराक़ ऐं मिस्र वञण जे लाइ इलाही कनि ख़र्चनि जी जेका असां ज़रूरत पवे थी, न फ़क़ति इहो पर पुठियां उनजी फैमिली ऐं ॿिया मामला बि जेके से आहिनि ख़बर पवे त जेकॾहिं आउं निकिरी थो वञा, माण्हू अहिड़ो हुजे जेको फैमिली खे सपोर्ट करण जी सतह ते हुजे ऐं उन टाइम ते चवे त आउं खणी थो वञा हलियो, त उहो ख़ुदि उनजे अॻियां हिकिड़ो इख़लाक़ी सुवाल बि जेको सो पैदा थी थो वञे हलियो। जंहिंजे करे वॾे अरसे ताईं इहे जेको फ़लसफ़े जे अंदरि जेको आहे उनखे अफोर्ड करे सघनि, उनजो जेको तहलिक थियो आहे उहो उनखे थियो आहे। अॼु बि असांजा इलाही का जेके शागिर्द आहिनि उहे उन इल्म जे अंदरि त अचनि था, उनखे नेट ऐं ॿियनि फैसिलिटीज़ जे करे त शयूं जेके से मिलियूं आहिनि, पर उनखे इलाही कनि शयुनि खे सम्झण जे लाइ साल लॻनि था। उन साल जे लाइ उहा फ़ुर्सत उनखे किथां मिले? उहो ई समाज उनखे फ़ुर्सत ॾिए थो, उनखे इनकरेज कयो थो वञे हलियो। जॾहिं उहो 4 साल यूनिवर्सिटी जा पूरा मस करे थो त पुठियां त उनखे छिक आहे कान का नौकिरी करण जी आहे, तंहिंजे करे आउं उन खां आहियां त हेठी तबिके, पर उहा शइ अॻिजी आहे। हाणे शयूं तब्दील थियनि थियूं पियूं, हाणे जेके से माण्हू उनखे तब्दील कनि पिया, ऐं उहा जेका तब्दीली आहे उहा हींअर जी कान्हे, उनखे असीं चई सघूं था गुज़िरियल 1.5 सदी ऐं 2 सदियुनि खां वठी उनजे अंदरि उहा तब्दीली आहे। जॾहिं खां उहो तबक़ाती ऐं इनकलाबी फ़िक्र जॾहिं आयो आहे, उनखे चयो आहे त तव्हांजी निजात ई तॾहिं थींदी जॾहिं तव्हां उहो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो पढ़ो, तॾहिं तव्हां उन मां निकिरी सघंदव ऐं तॾहिं तव्हां शयुनि खे सम्झी सघंदव, तॾहिं तव्हां बहितर अमल करे सघंदव। जी अकबर साहब, तव्हां इन सवाल सां गॾोगॾु गुलाम रसूल चांडे साहब जे सवाल जो जवाब पे ॾिनो त सूफ़ी लफ़्ज़ किथे फ़िलासफ़ी जो बिगड़ियल लफ़्ज़ न आहे, पर उन खां पहिरें इकरार जिलानी साहब जो सवाल मौजूदु आहे त फ़िलासफ़र मथे तबिके वारा छो था थियनि ऐं हेठि तबिके वारा छो था थियनि। राशिद सुठो जवाब ॾेई वियो। राशिद साहब इन जो तमामु सुठो जवाब ॾेई चुका आहिनि त उहे इल्मु हिन इल्मु ताईं एक्सेस जो मसइलो हूंदो आहे, पर इहो को हतमी ॻाल्हि न आहे त जेको सभु अमीरी माण्हू या मथे तबिके जा विचोले तबिके जा थियनि था ग़रीब न था। मूंखे ॿुधायो त सुकरात वटि जूता बि कोन हूंदा हुआ, एॾो वॾो फ़लसफ़ी जेको आहे उनजे पेर में जूतो बि कोन हूंदो हो साईं। ग़रीब माण्हू हूंदो हो, सफ़ा फुकरा माण्हू हूंदो हो। रूसो वटि छा हो? रूसो फ़क़ीर माण्हू हो, सफ़ा। रूसो वटि कुझु बि कोन हो। वाल्टियर वटि छा हो? अहिड़ा कई मिसाल असीं तव्हांखे ॾेई सघूं था। उन खां सवाइ जेको असां वटि ईस्टर्न फ़लसफ़ी रहिया आहिनि, जेके असां वटि इंडिया जा या असां वटि चाइना जा जेके रहिया आहिनि, उहे त 2 कपिड़ा पाईंदा हुआ, 3 कपिड़ा बि न पाईंदा, सभु पेरनि में जूतो बि न पाईंदा हुआ। उहे त वणनि जे हेठां वेही ऐं झंगनि में वेही ऐं फिलोसोफाइज़ कंदा हुआ शयुनि खे, ऐं उन हिसाब सां उहो तइलीम ॾींदा हुआ। तंहिंजे करे इहो को हर जॻह ते ईअं कोन्हे। बाक़ी साईं जवाब उनजो ॾेई चुका आहिनि, राशिद साहब वधीक हुन ते। बाक़ी जेको साईं गुलाम रसूल साहब चवनि था त जेको सूफ़ी लफ़्ज़ आहे इहो हुन सोफिया खां मुख़्तलिफ़ आहे। ही जेको सोफिया यानी जंहिंखे असीं दाह बि चऊं था, ही उन खां मुख़्तलिफ़ आहे। ही सोफ़ी शायदि सोफ़ मां निकितो आहे, जेको शायदि पशम जेको लिबास पाईंदा हुआ अवाइली सूफ़ी, या खोरो को लिबास पाईंदा हुआ अहिड़ो, उनखे सोफ़ चयो वेंदो हो, जंहिंमां सोफिया निकितो। पर उनजो पर उनजो फ़लसफ़े सां, फ़लसफ़े जेको फिलोसोफिया आहे उन सां हिन शइ जो तालुक मूंखे नज़र बिल्कुलु। ॾाढो सुठो सवाल ईंदा वञनि था। असां प्रोग्राम वाइंड अप करण तरफ़ वञूं पिया, पर हिकिड़ो वरी सवाल, छा नहलिज़म ज़रिए का कंस्ट्रक्शन थी सघे थी ऐं छा पोस्ट मॉडर्निज़म ऐं नहलिज़म जो को ॻंढापो पाण में आहे? अकबर साहब तव्हां हिन जो जवाबु ॾेई सघो था। राशिद साहब बि नहलिज़म जे हवाले सां जवाबु ॾेई सघे थो, असां हुन ॾे अचूं था। बिल्कुलु साईं, हाणे वरी बि आउं चवंदुसि त असां इलाही मौज़ू खां हटी वेंदासीं, वरी फ़लसफ़े ते अची वेंदासीं, पर मुख़्तसिर जवाबु इहो ॾियां थो त नहलिज़म पहिरीं ढाइण जो अमल आहे ऐं ठाहिण जो अमल उन खां पोइ थींदो आहे। पहिरीं शयूं ढहंदियूं आहिनि, पोइ शयूं ठहंदियूं आहिनि, ऐं पहिरीं एनार्की थींदी आहे ऐं उन खां पोइ निज़ाम ईंदो आहे। त ही नहलिज़म हिकु स्टेप आहे, उनखे हिकु स्टेप आउं सम्झां थो त हिकु स्टेप आहे कुझु शयुनि खे ढाइण जो, ऐं पोइ उन्हनि निहलिस्टनि वटि को ठाहिण जो को कॉन्सेप्ट कोन हूंदो आहे, का शइ उन्हनि वटि न हूंदी आहे। उहे चवंदा आहिनि ठाहिण वारा पोइ ॿिया के ठाहींदा, पर पहिरीं असां हिननि शयुनि खे ठाहियूं। इहो बि हिकिड़ो ज़बरदस्त स्कूल ऑफ थॉट आहे, ऐं जेका शइ तव्हांखे नथी वणे त ज़रूरी कोन्हे को तुंहिंजो पहिरीं ठाहिण जो नक्शो ठाहे पोइ कजे। जेका शइ नथी वणे हाली त उनखे ठाहियोसीं, पोइ ॾिठो वेंदो, पोइ उनखे ठाहियो वेंदो। ऐं पोस्ट मॉडर्निज़म ऐं नहलिज़म जो को ॻंढापो आहे त पोस्ट मॉडर्निज़म
ऐं निहिलिज़म मूंखे को एतिरो एज सच घणो कनेक्शन पाण में नज़र नथो अचे। निहिलिज़म जेको आहे उहो मॉडर्निस्ट फिलॉसफी जेका हुई, मॉडर्निस्ट फिलॉसफी, पर मॉडर्निस्ट लिटररी फिलॉसफी, मॉडर्निस्ट फिलॉसफिकल न, मॉडर्निस्ट लिटररी फिलॉसफी जेका आहे उन में निहिलिज़म लिटरेचर में घणो इस्तेमालु थियो। सैमुअल बैकविट जेको आहे उन ते ड्रामा लिखिया, इंडियन नॉवल लिखिया, अॼु बि लिटरेचर में ही पॉपुलर सिन्फ आहे। पर फ़लसफ़े जे हिसाब सां मूंखे इन्हनि ॿिन्ही जो पाण में को ख़ासि ॻंढापो नज़र नथो अचे। जी राशिद साहब, तव्हां मुख़्तसर बिल्कुलु। आउं फ़क़ति इन ते चवंदुसि त इहे ॿई उहे शयूं आहिनि जिन खे पहिरीं डिफाइन करण जी ज़रूरत आहे। पाण हिन सिलसिले में जॾहिं अॻिते हलंदासीं त हिननि सभिनी शयुनि खे पाण वधीक वाज़े ऐं चिटे नमूने सां जॾहिं डिफाइन कंदासीं त शायदि इलाही का सुवाल उन जा हल थी वेंदा हलिया। तंहिंजे करे उनखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। अञा असां पैथागोरस ते पहुता आहियूं ऐं ख़ुदि ग्रीक जे अंदरि इलाही का सेशन्स थी सघनि था जेके थींदा, ऐं पोइ असीं उन ते ईंदासीं। तंहिंजे करे उनखे अञा असांखे टाइम लॻंदो इन सभिनी शयुनि ते अचण जे लाइ। ठीकु आहे, वॾी महिरबानी। राजा अल्ताफ़ बि साॻियो सुवाल पुछियो आहे, असां उन सुवाल ते अञा कोन ईंदासीं। मार्क्सिज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म अञा अॻिते आहिनि। पोस्ट मॉडर्निज़म ते असांजो हिकिड़ो सेशन साईं गफ़ूर मेमण साहिब सां थी चुको आहे, उहो तव्हांखे ॾाढो हेल्पफुल रहंदो। राजा अल्ताफ़, तव्हां पाण फ़लसफ़े जा स्टूडेंट आहियो, मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां पाण बि हिनखे सुठे नमूने डिफाइन करे सघो था। असां पोणा 2 कलाक मुसलसल इन गुफ़्तगू में रहिया आहियूं। सभ खां पहिरियों मूंखे शुक्रिया अदा करणु खपे कयां थो साईं राशिद दाऊद कोटे साहिब जो ऐं मोहतरम अकबर लगारी, साईं अकबर लगारी साहिब ॿाहिरि हूंदे बि इलाही सारियुनि मसरूफ़ियतुनि मां टाइम कढी न सिर्फ़ु इंतज़ारु कयो पर असां सां गॾु रहियो ऐं इलाही सारियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं, जवाब ॾिना ऐं तफ़सीलन बल्कि शयुनि खे ॾाढो सिंप्लीफाई करे जीअं डिफाइन कयईं। लोक ॾाहप वारी जेका टचिस असांखे महसूसु थी ऐं असां महसूसु कयूं था त जीअं लूणु मिर्च खां सवाइ भाॼी वानी कोन थी ठहे, ईअं अकबर साहिब जे ॻाल्हियुनि खां सवाइ मज़ो एतिरो कोन अचे हा। त शायदि फ़लसफ़ो एॾो ड्राए थी वञे या ख़ुश्क मौज़ू थी वञे या इंट्रस्टिंग न लॻे। हाणे ईअं लॻियो त सेशन जे एंड में ॼण असां शाइरी बि ॿुधी आहे, कहाणियूं बि ॿुधियूं आहिनि ऐं असां मकाला बि ॿुधा आहिनि ऐं सभई असांखे जेके पंहिंजा लॻनि था महसूसु थिए थो त असां घणो कुझु सिखिया आहियूं। हुन सां गॾोगॾु असांजा ॿुधंदड़ साईं शुजा अहमद मैसर साहिबु, नकाश बलोच साहिबु, साईं हफ़ीज़ कुंबर साहिबु, साईं रज़ाक सेतो साहिबु, अली बख्श बोज़दार साहिबु, दरगाही साहिबु, ॿिया केतिरे ई दोस्त आहिनि जेके ॿुधनि पिया। मैडम इंडिया खां असांखे इंदिरा पूनावाला ॿुधे पई, पर हुनजी शिकायत ई हुनजी इहा आहे त तव्हांजी ॿोली ॾुखी आहे, टर्मिनोलॉजी जेका असांखे सम्झ में पई अचे। त थी सघे इंडिया में जेका ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे उहा ॿोली थोरी असांखां डिफरेंट हुजे, टर्मिनोलॉजी छो जो होॾां थोरी हिंदी ऐं संस्कृत जो असरु घणो आहे, असां वटि वरी ॿी पासे जी अरबिक ॿोली या उर्दू जो असरु घणो आहे, शायदि हुनजे करे हुनखे ॿोली सम्झ में न आई हूंदी। त पोइ बि हुनखे जस्ता ॾियूं, उहो असांखे ॿुधंदी रही ऐं इंट्रस्ट वरितईं। ॿिया काफ़ी दोस्त ॿुधंदा रहिया, कुझु सुवाल असांखां नज़रअंदाज़ बि थी विया हूंदा, टाइम जे करे असां हुननि जो जवाबु न ॾेई सघिया हूंदासीं ऐं वक़्तु सिर असां उहे शयूं तव्हां सां डिस्कस कंदासीं, जवाब बि ॾींदासीं। तव्हां सभिनी खां असां इजाज़त वठंदासीं। अकबर साहिबु तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, राशिद साहिबु तव्हांजी महिरबानियूं, वरी में गॾु थींदा। जी लतीफ़ साईं, महिरबानी।